बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलामु अलैकुम। सलाम सिंध में अवां सभिनी खे भली कार चवंदसि। उम्मीद कयां थी तव्हां सभु ख़ुशि हूंदो ऐं मीहोगी जो मौसम आहे इन मौसम खे बि यकीनन अवां इंजॉय करे रहिया हूंदो, छो जो कुझु शयूं ज़िंदगी में जॾहिं अचानक ईंदियूं आहिनि त पोइ ॾाढियूं सुठियूं लॻंदियूं आहिनि। ऐं ईअं ई मींहुं असांजी ज़िंदगी में मुंहिंजे ख़्याल में त काफ़ी अरसे खां पेशन गोई थिए पई त मींहुं वसंदो वसंदो वसंदो, पर फाइनली कराचीअ में मींहुं उठो आहे, जेका असांजे लाइ ख़ुशाइन ॻाल्हि आहे, छो जो हाणे फील थिए थो, अॼु कुझु अहसासु थिए पियो। सुबुह जॾहिं ऑफिस अचूं पिया अहसासु थियो त हाणे कुझु सियारो अची वियो आहे, छो जो ईअं ई पियो हले, कंहिं महिल सीउ आहे, कंहिं महिल गर्मी आहे, कुझु मौसम जी सूरत हाल जो अंदाज़ो ई न पियो लॻे त आख़िर ही थिए छा पियो। बहरहाल कराची वारनि जे लाइ ख़ुशाइन ॻाल्हि आहे, अॻिते बि मींहुं वसण जा अञा बि इम्कान आहिनि। सो उमेद कयां थी त अवां हिन मौसम खे तमामु घणो इंजॉय कंदो ऐं अव्हांजे घरनि में जेके बि स्पेशल लवाज़मात तयारु थींदा आहिनि उहे बि बिल्कुलु तयारु थींदा। बहरहाल खाधे पीते जी ॻाल्हि थींदी, मौसम जी ॻाल्हि थींदी, पर उन सां गॾोगॾु कुझु ॿिया बि मसइला आहिनि जिन खे डिस्कस करणु असांजी ज़िमेदारी बि आहे, असांजो फ़र्ज़ु बि आहे। जेकर मां पंहिंजी ॻाल्हि कयां बहसियत औरत, त काफ़ी चैलेंजिंग लाइफ आहे, ख़ासि करे घर खां निकिरण खां वठी हिकु इदारे में पहुचण ताईं, उन खां पोइ उते वर्क करणु, उते पाण खे मञाइणु इलाही घणो डिफ़िकल्ट आहे। पर अॼोके दौर में माण्हुनि जी सोच बि चेंज थी आहे, माण्हू बि तब्दील थिया आहिनि। हाणे औरत खे उहे मसइला कोन आहिनि जेके कंहिं दौर में हूंदा हुया, ऐं कंहिं दौर में कुझु घणो ई औरत खे पोइते सम्झो वेंदो हुयो, पर हाणे अलाह जो शुक्र आहे त औरत बि मर्द सां क़दम मिलाए अॻिते वधे पई ऐं पंहिंजे पाण खे मञाए पई। पोइ भले उहा कहिड़ी बि फील्ड हुजे, जेकॾहिं मां हिते वेही होस्टिंग कयां थी, अवां मर्द बि होस्ट ॾिठा हूंदा, औरतूं बि ॾिठियूं आहिनि, औरत असांजी पायलट बि आहे, डॉक्टर बि आहे, यानी कि का बि अहिड़ी फील्ड कोन आहे जंहिंमें हाणे औरत न हुजे। बहरहाल उन जे बावजूदि छाजे करे जो असां जंहिं सोसाइटी में रहूं था उते अञा बि काथे न काथे तंग नज़री अची थी वञे, ऐं इहो ई कारण आहे त कुझु इदारा, मां इदारनि खे इन करे बि ग़लति न आहियां चवंदी, छो जो भितियूं कसूरवार न आहिनि हूंदियूं। इदारो हिकिड़ी बिल्डिंग आहे, उन में वर्क करण वारा जेके माण्हू आहिनि उहे सुठा बि आहिनि, उहे ख़राब बि आहिनि, ऐं सुठा माण्हू आहिनि जेके औरत जे तक़दुस खे सुञाणनि था, औरत जे तक़दुस खे मान ॾियनि था ऐं औरत खे उन हैसियत सां सम्झनि था। पर कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके सम्झनि था त न, अॼु बि असांजी जेका औरत आहे उहा शायदि कमज़ोर आहे, शायदि उहा कमु नथी करे सघे, या उन जे लाइ अहिड़ी सोच, अहिड़ा नज़रिया रखणु जेके मां नथी भायां त औरत जे लाइ हिन दौर में रखणु खपनि, छो जो औरत असांजी भेण बि आहे, अव्हांजी भेण बि आहे, अव्हांजी ज़ाल बि आहे, अव्हांजी माउ बि आहे, अव्हांजी धीउ जे रूप में बि आहे, यानी कि औरत तव्हांखे हर रिश्ते में मिले थी। उन जे बावजूदि जेका तंग नज़री आहे उहा ॾाढी, मां सम्झां थी त अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। बहरहाल अॼु असां कोशिशि कंदासीं त इदारनि में जेके औरतूं कमु कनि थियूं उन जो तहफ़ुज़ केतिरो ज़रूरी आहे, ऐं इन तहफ़ुज़ खे बरक़रार रखण जे लाइ कुझु कानून जुड़िया आहिनि, ऐं उन्हनि कानूननि ते असां ॻाल्हाईंदासीं त हाणे औरत जेकॾहिं का इदारे में कमु करे थी, उनखे जेके उते दरपेश मसइला आहिनि उहे जेकॾहिं घणा पेचीदा आहिनि त हाणे उन्हनि सां कीअं डील कजे, इदारे में रही करे उहो औरत पंहिंजे तहफ़ुज़ खे कीअं यकीनी बणाए सघे थी, ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता का अहिड़ी ॻाल्हि थिए थी जेका शायदि हू ॿियनि सां डिस्कस नथी करे सघे, ऐं वरी हुन जे लाइ कमु करणु बि ज़रूरी आहे, छो जो लाज़िम आहे कॾहिं अॼुकल्ह मजबूरी थी वई आहे त हिकिड़े माण्हू जे कमाइण सां घर नथो हले, ऐं मजबूरन औरत खे ॿाहिरि निकिरणो थो पए। पर जेकॾहिं इदारनि में बि तहफ़ुज़ न हुजे त पोइ लाज़िम आहे त औरत जे लाइ ज़िंदगी गुज़ारणु इलाही घणो डिफ़िकल्ट थी थो वञे। सो इदारनि में हूअ कीअं पंहिंजे तहफ़ुज़ खे यकीनी बणाए सघे थी, इदारनि खे हिकु औरत जे लाइ छा करणु खपे, उन जे तहफ़ुज़ जो कीअं ख़्यालु रखणु खपे, इन हवाले सां जेके बिल पास थिया आहिनि उन्हनि ते बि असां ॻाल्हाईंदासीं। अक्सर माण्हुनि जो मञणु आहे त जेके बिल पास थींदा आहिनि बसि उहे हिकिड़ी कागज़ी सूरत में ई रहिजी वेंदा आहिनि, उन्हनि ते इम्प्लीमेंट न थींदो आहे। पर कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके बाक़ाइदा कोशिशि कनि पिया त इन हवाले सां कमु कयो वञे, जेकॾहिं को बिल पास थियो आहे त उनखे यकीनी बणायो वञे ऐं उन ते इम्प्लीमेंट करायो वञे। सो इहे असां सभिनी जे लाइ तमामु घणियूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि। अॼु अव्हां बि पार्टिसिपेट करे सघो था। मौज़ू अव्हांखे अॼु असां ॾिनो आहे त इदारनि में औरत जो तहफ़ुज़। सो अव्हां कॉल करे सघो था, पंहिंजो ओपिनियन, पंहिंजी राय ॾेई सघो था, ऐं हिते जेके मौजूदु महिमान आहिनि उन्हनि सां जेकॾहिं कुझु सवाल अव्हां करणु चाहियो त अव्हां बिल्कुलु करे सघो था। ऐं कुझु कमेटियूं जोड़ियूं वियूं आहिनि इदारनि में, उहे अव्हांजे इदारनि में आहिनि या न आहिनि, जेकॾहिं न आहिनि त अव्हां कीअं जोड़े सघो था। सो मुंहिंजे ख़्याल में त मां इलाही घणो ॻाल्हाए वई आहियां, ऐं हाणे टाइम अची चुको आहे त महिमान सां मुंहिंजी मुलाक़ात कराई वञे, उन्हनि सां बाक़ाइदा डिटेल में इन हवाले सां ॻाल्हाइजे। ऐं उमेद कयां थी त अॼोको प्रोग्राम अव्हां सभिनी खे पसंदि ईंदो। सो अव्हांखे ॿुधाईंदी हलां त महरगढ़ जी एग्जीक्यूटिव डायरेक्टर आहे मैम मलिहा हुसैन साहिबा। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? सबसे पहले तो आपको वेलकम कहते हैं, बहुत शुक्रिया कि आज इस ख़ास टॉपिक पे आप यहाँ पर मौजूद हैं, आज आपसे गुफ्तगू करेंगे। सो थैंक यू सो मच फॉर कमिंग। बहुत शुक्रिया मुझे यहाँ इनवाइट करने के लिए।
تو مجھے بھی آج بہت اچھا لگا یہاں کے. چلیں جی, بڑی اچھی بات ہے. امید کرتی ہوں کہ شو کے اینڈ تک آج آپ کو بہت مزہ آنے والا ہے اور بہت اچھا لگنے والا ہے, کیونکہ ہمارے ویورز بھی آج آپ سے یقیناً کچھ سوالات کریں گے. کچھ سوالات میرے ذہن میں ہیں, یقیناً کچھ باتیں آپ بھی چاہتی ہیں کہ وہ دنیا کو پتہ چلیں کہ ہمارے ملک میں اب قوانین بھی ہیں اور ان پہ لوگ عمل بھی کرتے ہیں. ان کے علاوہ ویورز اواں کے ॿुधाईंदी हलां त असां सां गॾु हिकिड़ी ॿी तमामु बहितरीनु शख़्सियत मौजूदु आहे. माशाल्लाह लेखक आहिनि, मुहक़िक़ आहिनि ऐं तहक़ीक़ कंदड़ आहिनि. सो उन्हनि सां बि अॼु असां कोशिशि कंदासीं त औरत ते ई ॻाल्हायूं, छो जो लतीफ़ सरकार जे असां सूफ़ी शाइरी जी ॻाल्हि कयूं था या सूफ़ी थॉट्स जी ॻाल्हि कयूं था त उते बि औरत जो हिकिड़ो तमामु बहितरीनु किरदारु असांखे साम्हूं नज़र अचे थो. ऐं ईअं ई जे लतीफ़ सरकार जूं सूरमियूं आहिनि, ऐं जेकॾहिं मां सम्झंदी आहियां त जेकॾहिं लतीफ़ सरकार औरत खे सूरमी न चए हा त शायदि अॼु उहो मर्तबो, उहो मान औरत खे न मिले हा. औरत जे किरदार खे जहिड़े नमूने हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह बयानु कयो आहे उहो यकीनन क़ाबिले दीद आहे ऐं क़ाबिले ज़िक्र आहे. सो असां हुनखे बिल्कुलु हिन प्रोग्राम में अॼु डिस्कस कंदासीं. न्याज़ सरकी साहब मौजूदु आहे. अस्सलाम वालेकुम. हक़ मौजूद अव्हां खे भली कार चवंदासीं ऐं लख थोरा अव्हां जो पंहिंजो क़ीमती वक़्तु अव्हां ॾिनो. इन खां अलावा व्यूअर्स अव्हां खे ॿुधाईंदी हलां त तमामु बहितरीनु आवाज़ जो मालिक रागी बि असांजे विच में मौजूदु आहे ऐं उन्हनि सां कचहरी बि कंदासीं ऐं कलाम बि पिणु अव्हां खे ॿुधाईंदासीं, छो जो कचहरी सां गॾोगॾु ज़रूरी आहे त चवंदा आहिनि त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे. सो इन ग़िज़ाई क़िलत खे बि पूरो कयो वञे. असां सां गॾु मौजूदु आहे शबीर अहमद भट्टी साहब. अस्सलाम वालेकुम. हक़ मौजूद अव्हां खे भली कार चवंदासीं ऐं लख थोरा अव्हां जा जो अव्हां पंहिंजो कीमती वक़्तु ॾिनो. मलिया साहिबा, मैं चाहूँगी कि वक्त को ज़ाया किए बिना, क्योंकि आज का टॉपिक मेरे लिए और जितनी ख़वातीन आज हमें देख रही हैं बहुत ज़्यादा ख़ास है. तो सबसे पहले तो कुछ हिरासमेंट के हवाले से कवानीन कुछ बिल पास हुए थे, तो उस हवाले से आपसे जानना चाहूँगी. ऐं व्यूवर्स अव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त आसिफ़ साहब भी मौजूद है असां सां गॾु ऐं मोहरम साहब भी मौजूद है. सो अव्हां ॿिन्ही खे भली कार चवंदासीं. जी मैम, सो मैं चाहूँगी कि आप कंटिन्यू कर सकती हैं बात को. जी, पहले तो मैं थोड़ा सा बता दूं कि हरासमेंट में क्या क्या चीज़ें आती हैं, क्योंकि ये ऐसा मौजू है कि इस पे लोग आमतौर से बात नहीं करते हैं हमारे यहाँ. तो लोगों को पता नहीं होता कि जो हरासमेंट बात करते हैं ये है क्या. तो इसमें जिनसी हरासियत है, यानी औरत या मर्द होने की वजह से अगर कोई किसी को तंग करता है. कभी ऐसे होता है कि दफ्तरों में या बाहर भी लोग घूरना शुरू कर देते हैं आपको बहुत ज़्यादा, और इतना घूरते हैं कि आप तंग होते हैं. लड़कियां आमतौर से अपना दुपट्टा सीधा करती हैं कि शायद हमने कुछ गलत किया जिसकी वजह से हमें घूर रहे हैं, बिला वजह घूरा जा रहा है. जी बिल्कुल. तो घूरना जो है वो भी जिनसी हरासियत में आ जाता है. कभी फिर बात ऐसी गलत करते हैं जिससे लड़कियां तंग हो जाती हैं या लड़के भी. कोई आवाज़ ऐसी निकाल दी, कोई लफ्ज़ ऐसा बोल दिया, कोई फजूल सा शेर पढ़ दिया जिससे वो लड़कियां अनकंफर्टेबल हो जाती हैं. तो वो भी जिनसी हरासियत में, यानी उनकी लड़की होने की वजह से, उनकी जिन्स की वजह से उनके साथ बदतमीज़ी कर रहे हैं. फिर कभी जाते जाते हाथ लगा दिया या चुटकी काट ली या जिस्म साथ रगड़ के गुजर गए. तो ये सब चीज़ें हरासमेंट में आ जाती हैं. जी. तो और फिर साथ साथ मैं ये भी कहूँ कि सिर्फ लड़कियां ही हरास नहीं होती हैं. हमारे माशरे में लड़के जो हैं वो भी हरास होते हैं. उनको दूसरे लड़के या दूसरे मर्द भी हरासा करते हैं. या औरतें अगर पावर की पोजीशन में, अगर बॉस औरत है, उसके सबॉर्डिनेट लड़के हैं, तो वो कभी कभी कोई औरतें उनसे भी ऐसी गलत हरकत कर जाती हैं. तो लेकिन मुझे ऐसे लगता है कि ज़्यादातर मर्द हमारे अच्छे होते हैं, ज़्यादातर औरतें अच्छी होती हैं. थोड़े से लोग होते हैं जो गलत काम करते हैं. सही कहा आपने. तो हम बहुत से अच्छे लोगों ने मिलके उन थोड़े से गलत काम करने वाले लोगों को रोकना होता है, उनके रवैये बेहतर करने हैं. तो वो उन थोड़े से लोगों को ठीक करने के लिए कवानीन पास करवाए. सही. हमारी एक बहुत बड़ी तहरीक कह लें चली थी, 2001 में शुरू हुई थी, आशा के नाम से. ग्रेट. डॉक्टर फौजिया सईद हैं, उनके साथ बहुत से उनके साथी थे. उन्होंने मिल के, मर्दों औरतों ने मिल के ये तहरीक चलाई और फिर हुकूमत के साथ मिल के 2010 में 2 कवानीन पास करवाए थे इस मसले को रोकने के लिए. और 2 कवानीन की ज़रूरत इसलिए पेश आई कि ये मसला तो है, बहुत ज़्यादा है. हम अपनी बच्चियों को घरों से निकलने नहीं देते इस डर से कि माहौल ख़राब है. तो हम चाहते हैं हमारी बच्चियां महफूज रहें. ठीक. लेकिन अगर आप सोचें तो घरों में भी कम से कम हर घर में बच्चियां महफूज नहीं होती ना. बच्चे घरों में भी कभी कभी गलत हरकतें हो जाती हैं. क्योंकि लाजिम है कि जब बाहर के लोगों का आना जाना हो, इवन कज़न्स वगैरह आपके आते जाते हैं घर में, तो लाजिम है कि बंदा इनसिक्योर थोड़ा सा फील करता है. राइट. और कहीं हो भी जाता है ऐसा. तो इस गलत काम को रोकने के लिए
قوانین بنے اور پھر جن لوگوں نے مل کے یہ قوانین بنائے تھے، ہزاروں لوگ اس تحریک میں شامل تھے، وہ انہوں نے کہا کہ ہم نے قوانین تو بنا لیے لیکن اگر یہ امپلیمنٹ نہیں ہوں گے تو اس سے فائدہ نہیں ہوگا تو اس لیے انہوں نے ڈاکٹر فوزیہ جنہوں نے تحریک شروع کی تھی، انہوں نے بہت ایک فریم ورک بنایا کہ پورے ملک میں ان قوانین کو کیسے امپلیمنٹ کروانا ہے، اسٹریٹجیز کیا کیا استعمال ہوں گی. تو انہی اسٹریٹجیز کے تحت یہ قوانین امپلیمنٹ ہو رہے ہیں، اداروں کے اندر ہو رہے ہیں، کیونکہ دونوں میں سے ایک قانون جو ہے وہ اسپیشل لا ہے، صحیح، کمپریہنسو لیجسلیشن ہے. وہ یہ بتاتی ہے کہ ہر ادارہ اپنے اندر کس طرح سے 3 لوگوں کی کمیٹی بنائے. 3 لوگ جسٹ کم سے کم 3 لوگ ہونے چاہیے اور کم سے کم ایک عورت اس کمیٹی میں ہونی چاہیے، ہونی لازم ہے. جی. اور اس قانون کو امپلیمنٹ کرنا ہر ادارے پہ لازم ہے، چاہے وہ سرکاری ہو یا غیر سرکاری ہو، نجی ہو، کوئی بھی ہو. کمیٹی جو ہے اس کا یہ کام ہے کہ ان کے پاس اگر کوئی بھی شکایت آتی ہے ہراسمنٹ کی تو وہ 30 دن کے اندر انکوائری کریں گے. اور عام طور سے کوئی ایویڈنس وغیرہ نہیں ہوتا، گواہ نہیں ہوتے، کیونکہ یہ کام عام طور سے علیحدگی میں کیا جاتا ہے جب کوئی نہیں ہو، جب دیکھنے والا کوئی نہ ہو. تو اس کے لیے بھی ہم سب کو یہی بتاتے ہیں کہ آپ کے ساتھ اگر کوئی غلط بات کر رہا ہے، آپ کو جیسے دفتر میں بلا لیا کہ جی آپ بیٹھ جاؤ اور پھر غلط قسم کی باتیں، ہم کہتے ہیں آج کل ہر کسی کے پاس سیل فون ہے، آپ اتنی پریکٹس کر لو، اس کو آرام سے ریکارڈنگ پہ لگا دو اور رکھ لو، تو وہ ساری بات غلط جو ہے ریکارڈ ہو جائے گی، اس کو آپ ایویڈنس کے طور پہ استعمال کر سکتے ہو. ویسے بھی اگر نہیں بھی ہو ایویڈنس تب بھی کمیٹی کے جو ممبران ہیں وہ آپ کے ادارے کے ہی آپ کے کولیگز ہیں، تو وہ جب انکوائری کرتے ہیں، انٹرنل انکوائری ہوتی ہے، تو اس میں پتہ چل جاتا ہے کہ کون اس طرح کی حرکت کر سکتا ہے، نہیں کر سکتا، کون جھوٹ بولتا ہے، نہیں بولتا. تو جو کمپلیننٹ اور اکیوزڈ ہیں ان کے گرد لوگوں سے جب آپ بات چیت کرتے ہیں کانفیڈینشیلٹی میں، تو وہ آپ کو پتہ چل جاتا ہے کہ حقیقت کیا ہے. صحیح. اور جو انسان جھوٹ بولتا ہے اس کی آنکھوں سے پتہ چل جاتا ہے کہ بھائی وہ کتنا جھوٹا ہے، اگر ایکسپیرینس آپ کو ہو. بالکل. اور انکوائری ممبرز ہم کہتے ہیں کہ اچھے لوگوں کو چنیں اور ان کو اچھے سے ٹرین کروا لیں، تو اس سے فائدہ یہ ہوتا ہے کہ انہیں یہ سمجھ آ جاتی ہے کہ ہم نے کس طرح سے بات کرنی ہے، کمپلیننٹ سے بھی عزت کے ساتھ، اکیوزڈ کے ساتھ بھی عزت سے بات کرنی ہے. آپ کے کولیگز ہیں دونوں، اور جس نے غلط کام کیا، غلط کام کرنے کی سزا آپ اس کو دیتے ہیں. بے عزتی ہم کہتے ہیں کہ کبھی کسی کی نہیں کرنی چاہیے، کیونکہ آپ نے آئندہ بھی ان کے ساتھ کام کرنا ہے. صحیح. تو یہ مقصد اس قانون بنانے کا اور اس کو امپلیمنٹ کرنے کا یہ ہے کہ کام کی جگہوں کا ماحول اچھا ہو جائے، تاکہ مرد اور عورت جو ہیں وہ عزت کے ساتھ روزی کما سکیں، جو ان کا حق ہے. مذہب کا بھی یہ حق دیتا ہے، آئین بھی یہ حق دیتا ہے. تو ہمیں اور آپ کو مل کے اچھے انسانوں کی طرح عزت سے کام کرنا ہے. مہنگائی بہت ہو گئی ہے، مرد عورت جب تک مل کے کام نہیں کریں تو بڑا مشکل ہو جاتا ہے. یہی بات میں نے آغاز میں کہی کہ آج کل صرف مرد کے کمانے سے گھر نہیں چلتا، اس کے لیے بھی انسان مطلب عورت اور مرد اگر دونوں کماتے ہیں تب آج کل جا کے اخراجات جتنے ہیں وہ پورے ہوتے ہیں. تو آپ سے بھی ہم گفتگو کریں گے، لیکن نیاز سرکی صاحب بھی ہمارے ساتھ موجود ہیں، ان سے بھی کچھ اس حوالے سے ہم بات کریں گے. سو نیاز صاحب ماشاء اللہ तव्हां हिनमहिल ताईं इलाही घणो लिखियो आहे ऐं हिकु 8 सूरमी मां डिस्कवर कई आहे, उन ते बि लिखियो आहे. सो सभ खां पहिरियों त अव्हां जी नज़र में हिकु औरत जो मान मर्तबो या सूफ़ी जेके असांजा बुज़ुर्ग रही चुका आहिनि उन्हनि औरत खे कीअं बयानु कयो आहे पंहिंजे शाइरी में? सूफ़ियुनि जेतिरो मर्द खे ॻायो आहे उनखे सुरमनि जी सूरत में, सूरमन त उते औरत खे सुरमनि जे रूप में पेश कयो आहे. बिल्कुलु. जंहिंमें असांजे जेका आहे त सिंध जो शहनशाह लतीफ़ उन 7 सूरमनि जे उनवाननि ते जेको आहे त 7 सूरमियूं जंहिंखे ॻणियो वञे थो, पर हिकिड़ी 8 सूरमी हुई जेके असांजे अदीबनि खां शायदि का विसरी वई, उहा असां 1998 में डिस्कवर कईसीं. त जंहिंजो ज़िक्र या तज़किरो शाह साहिबु जेको आहे त सुर कल्याण ऐं यमन कल्याण में ॿिन्हिनि सुरनि में जेको आहे त हुननि जो तज़किरो ॾिनो आहे, पर भरपूर नामूने ते ॾिनो आहे. पर असांजे जेको आहे त अदीबनि, अहले कलमनि ऐं मुहक़क़नि उन खे सुर वारी सूरत त कोन ॾिनो, पर सूरमी वारी सूरत कोन बि क़बूल कोन कयो.
हालांकि हू शाह साहिब जी 8 सुरमी आहे। त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां वटि जे मुआशिरे में हिकिड़ो 7 जो अंग आहे। अंग आहे। त 7 आसमान, 7 धरतियूं ऐं 7 सुरमियूं ऐं 7 जेके असांजी असासी जा जेके पेशनगोयूं आहिनि उहे ई मामूई ऐं सामूही फ़क़ीर आहिनि, उहे बि 7 फ़क़ीर। 7 आहिनि। ख़बर न आहे 7 जो अंगु हिननि वटि अलाए किथां जेको आहे त आयो नज़ूल थियो। त जॾहिं असां हुन डिस्कस कईसीं, रिसर्च जो कईसीं, त हू फ़क़ीरनि जो तादादु तक़रीबन 12 थिए पियो। अच्छा, यानी कि ओवरऑल जॾहिं हा, हिकिड़नि मौक़नि जेको आहे त 7 कयो, त हिकिड़नि 9 कयो, हिकिड़नि 12 कयो। वरी उन्हनि जूं बैत बि जेके आहे त 7 मिलिया आहिनि। पर जॾहिं असां वरी उन जी रिसर्च कईसीं त उहो जेको आहे त 24 ते वञी जेको आहे त बैतनि जो जेको आहे त अंग थियो। मुंहिंजी पहिरीं रिसर्च इहा हुई त इहे जेको आहे त सिंधी पेशन गोयूं मामूई सामूही फ़क़ीरनि जूं जेके समन जे दौर जूं हुयूं। पोइ 8 सुरमी जॾहिं रिकवरी कई, डिस्कवर कईसीं मोखी, त उन में असांखे जेको आहे त इहो साबित करिणो हुयो त शाह साहिब जी 8 सुरमी मोखी बि पंहिंजी जाइ ते वॾी जेको आहे त हैसियत रखे थी। न्यास साहिब ईअं कंदासीं त असां 8 सूरमी ते बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं त अव्हांखे कीअं उन सूरमी खे डिस्कवर कयो। माशाल्लाह तहक़ीक़ जो जेको मां हमेशह चवंदी आहियां त असांजे अदब में अॼुकल्ह एलिमेंट घटिबो पियो वञे, ऐं उहा तहक़ीक़ अव्हां कई आहे जेका हाणे मां ॿुधाई बि, पर इन ते डिटेल सां ॻाल्हाईंदासीं। व्यूवर्स, वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक ॾांहुं वधंदासीं। ब्रेक खां पोइ अव्हां कॉल्स करे सघो था ऐं मौसीक़ी पिणु हूंदी ऐं कचहरी खे असां अॻिते वधाईंदासीं। सो रहिजो असां सां गॾु, क़ारिब न वञिजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। सलाम सलाम सिंध, मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध। जी व्यूवर्स, हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां सोचियो त मौसीक़ी ॾे बिल्कुलु असां वधंदासीं। पर इन खां पहिरियों छाजे करे जो ब्रेक खां पहिरियों न्यास सर्की साहिब जी ॻाल्हि अध में रहिजी वई हुई ऐं 8 सूरमी जी ॻाल्हि पई थिए। सो सर, मां चाहींदसि 8 सूरमी, छो जो मां इहो सुवाल वांगुरु पहिरियों बि करे चुकी हुअसि, कीअं अव्हां डिस्कवर कई ऐं उन सूरमीअ जो किरदारु छा हुयो जंहिंजे करे तव्हां हुनखे 8 सूरमी मञियो? जहिड़े नमूने 7 सूरमियुनि जो लोक अदब में दास्तान आहे, बिल्कुलु आहे, त अहिड़े नमूने 8 सूरमी मोखी जो बि बाक़ाइदे किरदारु ऐं दास्तान आहे। ऐं उन खे असांजे शाह लतीफ़ बिल्कुलु 2 सुरनि में ॻायो आहे, सुर कल्याण में ऐं यमन कल्याण में। उन जा तक़रीबन बैत जेके आहिनि 30 खां मथे बैत आहिनि, 30 खां मथे बैत आहिनि। ऐं असांजी सिंध जी तारीख़ में उन जो वॾो जेको आहे त तज़कुरो मिले थो लोक अदब या फोक लिटरेचर जे हवाले सां। पोइ मूं सोचियो त हीउ एॾो किरदारु आहे ऐं शाह साहिब बि उन खे जेको आहे त इहे ॻायो आहे ऐं हिन जो एॾो किरदारु असांजे समाजी सेटअप जे हवाले सां हुन जो जेको किरदारु हुयो, त उहो उन वक़्त जे मुआशी हवाले सां उन खे हुन जेको आहे त नओं रुख ॾिनो आहे। त हिकिड़ी औरत जेके पंहिंजे पेरनि ते बीहणु पहिरियों जेको आहे त सिखे थी, त उन पंहिंजो जेको आहे हू वापार करे थी। पोइ हाणे उन जो उन मुआशिरे में या समाज में केतिरो जेको आहे त उहो अहमियत हुई, पर हुन जेको आहे त उहो पंहिंजो पेट पालण जे लाइ मुआशी जेको आहे त बदहाली खे टारण जे लाइ उन जेको आहे त इहो कमु शुरू कयो, शराब वारो, मंद वारो। पोइ उन खे मां जेको आहे त बैतनि जी सूरत में ऐं शाह साहिब जी रूह मुताबिक़ लोक अदब जी रवायतुनि खे साम्हूं रखी जेको आहे त 8 सूरमी जो बाक़ी 300 सिफ़नि जो किताबु मां जोड़ियो। माशाअल्लाह। पोइ इहो जेको आहे त किताब जो जेको मुक़दमो मूं लिखियो 28 पेजनि जो, मुक़दमो 28 पेजनि जो जॾहिं मैं लिखियो प्रीफेस, त मूं उहो ॾेखारियो डॉक्टर गुलाम अली अलाना साहिब खे। अलाना साहिब असांजो सिंधी ॿोली जो वॾो महक़िक़ आहे ऐं असांजो जेको आहे त सिंधी ॿोली जो फिदाई बि आहे। हा, त मूं उन सां तज़कुरो कयो, साईं मां हीउ कमु कयो आहे। चए त 98 में असांजी जेका कॉन्फ्रेंस थिए पई कराची यूनिवर्सिटी में, तव्हां भले खणी वञो, तव्हां अची जेको आहे त तव्हां इनखे पेश कयो। पोइ मूं उहा 98 में अची जेको आहे त पेश कयो उन वॾी कॉन्फ्रेंस में। पोइ उहो बाक़ाइदे उन खे क़बूलु कयो वियो, जंहिंमें वॾा वॾा अदीब स्कॉलर हुआ। त वाक़ई हिन जी सूरमी जो जेको किरदारु आहे
त इहो कंहिं बि जेको आहे त 7 सुरमियुनि खां घटि कान्हे। घटि कोन्हे, हिन खे बिल्कुलु बि सही। 8 सुरमी जो जेकर नालो ॾिनो वञे ऐं इन खे मञियो वञे त बहितर आहे। हुनजो कोई एतिरो ऐं किरदारु ॿी हो। ॻाल्हि इहा आहे न, ॾिसो औरत में अलाह साईं एतिरी मां सम्झां थी त ताक़त रखी आहे जो घर बि संभाले थी, पर जेकॾहिं वक़्तु अचे थो त ॿाहिरि जॾहिं संभाले थी त उहो मर्दनि खां अञा बि वधीक सुठो थी संभाले, जेकॾहिं हू उन ज़िमेदारी निभाइण जे पोज़ीशन में आहे ऐं करणु कुझु चाहे थी त पोइ असां हुनखे कंहिंखां बि घटि नथा मञे सघूं। सो गुफ़्तगू खे असां अञा वधीक अॻिते कंटिन्यू कंदासीं ऐं वधीक जेके सूरमियूं आहिनि उन्हनि जे किरदार ते बि असां ईंदासीं, पर हिते काफ़ी टाइम खां कलाम जी खोट महसूसु थिए पई। जेकॾहिं इजाज़त हुजे तव्हांजी, मोहरम साहब, आसिफ़ साहब, छा ख़्यालु आहे, कलाम थी वञे? जी, असां कलाम ॿुधणु चाहींदासीं। Kayum
की न कर जो अला है कयो में की न कर जो अला समर खड़ा जैसे सारे आबरो जल अजवला समर खड़ा जैसे सारे आबरो जल सर्दियों शाह लतीफ मुझे बेटा जो गोट लतीफ मुझे मन मुझे में मचवला मन मुझे में मचवला वयो तबारो चलो बारे बारो चल बचो हव्यो तबारो चलो बारे बारो चल बचो आओ बारो चला चला आओ बारो चला चला मुसीबत दाम पर चला मुसीबत दाम पर चला मोटो बिछोड़ तुम्हारे आओ बारो चला मोट विछोड़ो तुम्हारे आओ बारो चला चला तमामु बहितरीनु कलाम माशाल्लाह ऐं इहो असांजो फोक रंग आहे जेको उम्मीद कयां थी त व्यूअर्स खे सुठो लॻो हूंदो। खैर वापस मैम गुफ्तगू को हम कंटिन्यू करना चाहेंगे और बातचीत हो रही थी हरासमेंट के हवाले से। आपने बता दिया कि पहले तो ये समझना चाहिए कि ये चीज़ क्या है, उसके बाद फिर मैं समझती हूँ कि बजाय इसके कि हम डायरेक्टली इदारों पे आएँ, हमारे पास काफ़ी अभी टाइम है, हम कोशिश करेंगे कि स्टेप बाय स्टेप आगे बढ़ें। जी घर से तरबियत स्टार्ट होती है तो हमारी जो सबसे बड़ी जिम्मेदारी, क्योंकि बेटी माँ के ज़्यादा नज़दीक होती है, तो माँ को क्या करना चाहिए कि बेटी जब बाहर निकले तो वो इतनी ज़्यादा स्ट्रॉन्ग होनी चाहिए कि वो दुनिया का मुकाबला खुद कर सके। बिल्कुल, मैं आपकी बात को थोड़ा सा और फैला दूं अगर, बिल्कुल कि इजाज़त है। बेटियों के साथ बेटों को भी, उनकी भी तरबियत हमने ऐसे करनी है कि वो अपने को बचा भी सकें दोनों, सही, और अगर उनके साथ कोई ज़्यादती करता है तो वो उसको रोक भी सके। तो माँ बाप ने पहले तो तरबियत अपने बच्चों की बचपन से ऐसे करनी है, क्योंकि छोटे छोटे बच्चों के साथ भी ज़्यादती हो जाती है बहुत ज़्यादा, मतलब उनको तो पता भी नहीं होता, वही बात आगाज़ में कही। उन्हें महसूस ये होता है कि हमारे साथ कुछ गलत हो रहा है, लेकिन क्योंकि हम इस टॉपिक पे बात नहीं करते तो उन्हें ये नहीं पता होता कि कुछ गलत हो रहा है, क्या हो रहा है। कुछ बच्चों को ऐसे लगता है कि हमने ज़रूर कुछ गलत किया होगा जिसकी अल्लाह ताला हमें सज़ा दे रहा है, जो हमारे साथ कुछ गलत हुआ। सही। तो माँ बाप को ये चाहिए कि चाहे हमारे यहाँ अभी तक हमारे माशरे में इस तरह की बात नहीं की जाती, लेकिन मुझे ऐसे लगता है कि क्योंकि ये बच्चे हम इस दुनिया में जब लेके आते हैं तो बेशक हम कहते हैं कि अल्लाह ताला इनकी हिफाजत करेगा, अल्लाह ताला इनको खाना देगा और पूरे करेगा, लेकिन हमारी भी तो जिम्मेदारी कुछ बनती है माँ बाप की हैसियत से। तो हमें अपने बच्चों की तरबियत ऐसे करनी है कि उन्हें बताएं कि क्या काम गलत है, क्या ठीक है, आपकी जिस्म के कौन से हिस्से हैं जहाँ पर किसी और को हाथ लगाने की इजाज़त नहीं होनी चाहिए, और बेटियों को भी बताना है और बेटों को भी। और अगर कोई आपके साथ ऐसी हरकत करने की कोशिश करे तो आप हमें आके बताओ और उसे आप रोको जो आपके साथ गलत कुछ काम कर रहा है। बचपन से जब हम अपने बच्चों से ये बात करेंगे तो उन्हें फिर इतना पता होगा कि अगर कुछ गलत हो रहा है या कोई गलत तरीके से इवन देख भी रहा है तो ये गलत है, ऐसा नहीं होना चाहिए और हमने किसी को बताना है, बजाय इसके कि वो अपने अंदर ही सोचें कि मैंने क्या गलत किया कि मेरे साथ ऐसा हो रहा है। उन्होंने तो कुछ गलत नहीं किया, जो दूसरा इंसान गलत काम कर रहा है, मर्द हो या औरत हो, उससे भी फ़र्क नहीं पड़ता, जो भी हो। तो बच्चों को घर से जब ये तरबियत दी जाएगी, सही गलत का समझाया जाएगा, तो फिर उनमें इतना कॉन्फिडेंस आएगा कि बचपन से फिर जब बड़े होते हैं, घर में हों या घर के बाहर हों, जब भी कोई उनके साथ गलत हरकत करेगा तो वो कॉन्फिडेंस के साथ उसको रोक सकेंगे। सही। क्योंकि हमारे बच्चे भी, बेटे जो होते हैं वो भी जब जहाँ पर सारे लड़के हों उस माहौल में, जैसे लड़कों के हॉस्टल्स में हो, कैडेट कॉलेज हैं, मदरसे हैं, तो वहाँ छोटे बच्चों के साथ बड़े बच्चे गलत हरकत कर जाते हैं या वहाँ के जो टीचर्स होते हैं वो गलत हरकत कर जाते हैं। तो बेटों को भी उतना ही ज़रूरी है बताना कि अगर कोई इस तरह की हरकत करे तो गलत है और आपने आवाज़ उठानी है, उसको रोकना है और किसी को बताना है ताकि अपने आप को प्रोटेक्ट कर सके। सही।
لیکن ہمارے یہاں عموماً یہ ہوتا ہے کہ بچے جب فرض کریں کھیل کود کے آتے ہیں گھر اور ماں باپ کو آگے کوئی بھی بات سمجھانے کی یا بتانے کی کوشش کر رہے ہوتے ہیں تو ماں باپ بیچارے اگر گھر میں کسی دوسرے سے بھی لڑائی ہو گئی تو بچے کو جھڑک دیتے ہیں. ایک بار روکا, دوسری بار روکا, تیسری بار وہ بچہ کہے کہ بھائی میری تو کوئی بات سنتا ہی نہیں, اب میں کیا بولوں. تو وہ اندر ہی اندر جو چیزیں پل رہی ہوتی ہیں وہ میرے خیال سے کہ انسان کو بہت زیادہ ڈسٹرب بھی کر رہی ہوتی ہیں اور تباہ بھی کر رہی ہوتی ہیں ایک طریقے سے. تو اس سچویشن میں آپ پیرنٹس کو کیا کہیں گے کہ بچوں کو کس طریقے سے ڈیل کرنا چاہیے, کیونکہ اسٹارٹ یہ چیزیں یہیں سے ہوتی ہیں. بالکل یہیں سے ہوتی ہیں, آپ ٹھیک کہہ رہے ہیں. بچوں کے ساتھ وقت گزارنا ماں باپ کے لیے بہت ضروری ہے. ماؤں اور باپ, مجھے پتہ ہے ان کی اپنی ذمہ داریاں بہت ہوتی ہیں گھر میں بھی اور گھر کے باہر بھی, لیکن اگر آپ کوئی انسان اس دنیا میں لے کے آئے ہیں, ان کی تربیت پرورش آپ کی ذمہ داری ہے, تو کوالٹی ٹائم ان کے ساتھ گزارنا بہت ضروری ہے. آپ اپنے بچوں سے دوستی رکھیں, ڈسپلن بھی کریں لیکن دوستی اس وجہ سے تاکہ وہ آ کے ہر بات کمفرٹیبلی آپ کے ساتھ کر سکیں, شیئر کریں. تو وہ میرا خیال اس سے بڑھ کے آپ کچھ اپنے بچوں کو دے نہیں سکتے. اگر آپ کوالٹی ٹائم, چیزیں خرید کے دیں یا نہ دیں وہ اتنی امپورٹنٹ نہیں ہے جتنا آپ کا رابطہ, جتنی آپ کی کمیونیکیشن ان کے ساتھ ان کے لیے امپورٹنٹ ہے. صحیح. لیکن وہی بات ہے کہ کچھ پیرنٹس سمجھتے ہیں کہ ہم کما کے دے رہے ہیں, اچھا اسکول دے دیا, اچھی کتابیں دے دی, جو بچے نے فرمائش کی ہم نے وہ پوری کر دی, اٹ مینس ہماری جو ذمہ داریاں تھیں وہ وہیں پہ آ کے ختم ہو گئی. لیکن کبھی کبھار بچے ہی شکایت کر رہے ہوتے ہیں کہ بھائی ہمارے ماں باپ ہمیں وقت نہیں دیتے. جب وہ اسکول میں جاتے ہیں مینٹلی وہ اتنے زیادہ ڈسٹرب ہوتے ہیں کہ صحیح کیا ہے غلط کیا ہے, ان کو یہ بات سمجھ ہی نہیں آ رہی ہوتی. خیر, تو پیرنٹس کے کردار کو ماشاء اللہ آپ نے بخوبی یہاں پر ڈسکس کیا. مزید ہم چاہیں گے کہ آپ سے اس حوالے سے بات کریں, لیکن چونکہ لطیف سرکار نے عورت کو سورمی کہا, سورمی کا مطلب کہ کچھ خواتین ایسی تھیں جن کے کردار کو اس میں سمجھتی ہوں کہ اسٹائل سے, کہ اسٹائل میں اس لیے کہتی ہوں ہمیشہ لطیف سرکار کی سورمیوں کو یا ان کی شاعری کو, کیونکہ اس سے زیادہ عورت کو مرتبہ کسی شاعر نے آج تک نہیں دیا. اور کچھ کردار جو کہ ذرا نیگیٹو تھے تو ان کو بھی لطیف سرکار نے پھر ڈفرینٹ اینگل سے ڈسکرائب کیا کہ یہ کیوں تھا اور کس وجہ سے تھا. تو میں تو تھوڑا بہت پڑھ چکی ہوں اس حوالے سے, لیکن جتنا میرے خیال سے کہ نیاز صاحب جانتے ہیں میں نہیں جانتی. چھا خیال ہے نیاز صاحب؟ بالکل چلو تہاں ماشاء اللہ تحقیق کئی ہے ان حوالے سے, اما پڑھियो आहे इन حوالے सां त मां वधीक इन बयान करे सघूं था. خیر, जेकॾहिं लतीफ़ सरकार जे असां औरत जी ॻाल्हि कयूं, हालांकि उन दौर में तंग नज़रिए अञा वधीक हुई, हिन दौर में अञा बि ख़्याल थोरा आज़ाद थी विया आहिनि. अॼु जी जेका औरत आहे उहा पंहिंजी जाइ ते सूरमी आहे, पर जेके दरपेश मसइला आहिनि उन्हनि ते मां छा चवणु चाहींदो, त छो जो किरदार त नेगेटिव बि आहिनि पॉज़िटिव बि आहिनि. तक़रीबन साॻा ई मसइला आहिनि जेके अॻ में हुया, त उहे ई मसइला असां वटि ट्रेवल थींदा अचनि था स्टेप बाय स्टेप. हा, स्टेप बाय स्टेप. जॾहिं लतीफ़ खे असां पढ़ूं था त उन में सुहिणी जो जेको किरदारु आहे उहो ॿियनि सतनि सुरमियुनि खां तमामु स्ट्रिक्ट, सही, सुहिणी जो किरदारु, सुहिणी जो किरदारु. पर लतीफ़ उन जूं जेके मजबूरियूं ऐं उन जी जेके समाजी जेके रुकावटूं ऐं मज़हबी हवाले सां जेके पाबंदियूं हुयूं आहिनि, उन्हनि खे बि लतीफ़ साम्हूं रखियूं. ज़बरदस्त. उते लतीफ़ टिनि लफ़्ज़नि में जेको आहे त उहो बयानु करे थो, इश्क, अकुल, मत, शर्म, टई नीह निहोड़िया. त शरीयत इहा आहे त ज़ाहिरी ते बि हुजे ऐं उन जी रज़ामंदी बि हुजे. सही. जेकॾहिं उहा रज़ामंदी न आहे त असांजो मज़हब बि इनकार करे थो त तव्हां उहा शादी या इज़्वा जी हैसियत तव्हांजी उहो नथा क़ाइमु करे सघो, ज़ोर सां कंहिंजे मथां मड़े नथा सघो. उहो उन दौर जी ॻाल्हि आहे. पर साॻियूं हालतूं अञा त असां वटि बि साॻियूं 300 साल अॻु में ट्रेवल करे अचनि थियूं. नंढनि नंढनि ॿारनि खे जेको आहे त वॾियूं छोकिरियूं शादियूं करनि थी, या नंढड़ियूं छोकिरियूं वॾी उमिरि वारे खे जेको आहे त शादियूं कराइनि था. रोज़ असां जेको आहे त प्रिंट मीडिया में या पढ़ूं ॾिसूं पिया अहिड़ा केस जेके आहिनि हाणे जनरल असां वटि थी विया आहिनि, इहे मीडिया सां ज़ाहिर आहिनि. पर अहिड़ा केस आहिनि जेके दबियल आहिनि, अञा ज़ाहिर बि कोन थियनि था, अहिड़ी कुंड में अञा जेके आहे त रहनि था. पोइ लतीफ़ उन्हनि खे एतिरो त जेको आहे त शेल्टर ॾिनो त सुहिणी ईअं जेको आहे त कमु छो करे पई. चए त अकुल, मत, शर्म, टई नीह निहोड़ा. हुनखे एॾो शेल्टर ॾिनो अथसि. वरी पोइ एतिरो बि चयो अथसि त हलो त हलूं सुहिणी चा कर ॼाणे नियूं 7-8 सुरमियुनि खां. त उहो चए थो त जेको किरदारु सुठो ऐं सुहिणो ऐं समाज में जेकी बग़ावत आहे
पहिरियों उन लतीफ़ जे इन सुरमिन मां उहो सुहिणी जो आहे त उहो ॿियनि खे बि लेसन ॾिए थो त हलो सुहिणी ॻाल्हि ई असां इंसानियत जो ऐं हिन मुआशिरे में जेको हलण जो जेको सबक़ु आहे लेसन आहे उहो त सुहिणी ॻाल्हि सिखो तव्हां बि हलो मूं बि हलां थो इहा हुन वॾी एडवाइस असांखे कई आहे 300 साल अॻु में त आज़ादु औरत खे आज़ादु जेको आहे त पंहिंजे ख़्यालात खे जेको आहे त कीअं जेको आहे त उहो उनखे एडाप्ट करे इहे लतीफ़ उन दौर जी ॻाल्हि कई आहे पर लतीफ़ हुनखे एतिरो शेल्टर वरी ॾेई छॾियो हो त न की उनखे मज़हब बि टच करे सघे थो न की असां समाजी जेको आहे त पाबंदी उनखे उनजे मथां अंगुर बि उहो नथो करे सघे बज़ाहिर त हू हिकु ब्लैकशिप जो जेको आहे त हू कारण आहे अॼोके दौर में जेकॾहिं हुजे त हीउ ब्लैकशिप जो जेको आहे हुन ते ब्लेम लॻी आहे पर लतीफ़ हुनखे एतिरो शेल्टर ॾिनो आहे त कंहिंखे ज़रूरत न आहे जो उन ते सोहिणी जे किरदार ते अंगूर खणे सर ॻाल्हि ॿोल खे असां कंटिन्यू कंदासीं बट व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकु नंढड़े ब्रेक जो सभु ब्रेक ॾांहुं वधंदासीं ॾिसंदा रहिजो सलाम से मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 जी व्यूवर्स वापसि अची चुका आहियूं ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं ऐं हिरासमेंट जे हवाले सां अॼु असांजी ॻाल्हि ॿोल हले पई त असांजूं जेके औरतूं आहिनि उहे जेकॾहिं ॿाहिरि निकिरनि थियूं घर खां वठी इदारनि ताईं पहुचनि थियूं त उनखे जेके मसइला आहिनि उन्हनि सां कीअं हू फाइट करे सघनि थियूं ऐं इदारनि में उन्हनि जे लाइ छा हुजणु खपे अॼु जेको ख़ासि असांजो जेको टॉपिक आहे उहो इहो आहे त इदारनि खे छा करणु खपे छो जो असां जॾहिं घर खे फैमिली सम्झूं था त हिकिड़े इदारे में जॾहिं असां अचूं था त हे बि असांजी ज़िंदगी जो ऐं इहे सम्झो त असांजी ज़िंदगी में हिकिड़ी फैमिली जी हैसियत रखनि था त लाज़िम आहे जॾहिं माण्हू घर में पाण खे सिक्योर फील करे थो त हू चाहींदो आहे त इदारे में जेकॾहिं कमु करे थो त उते बि हुनखे ओतिरी सिक्योरिटी हुजे जो हुनजो फोकस बजाए इन जे जो हेॾो होॾो जे ॻाल्हियुनि ते हुजे जेकॾहिं कम ते हूंदो त उहो माण्हू इदारे जे लाइ बि इलाही घणो सुठो साबित थी सघे थो सो मलिया हुसैन साहिबा मौजूद आहे और मैम अभी हमारी बातचीत हो रही थी पेरेंट्स के किरदार के हवाले से लेकिन मैं चाहूँगी कि औरत चूँकि घर से निकलने से लेकर बस में सफ़र करती है ऑटो में आती है कोई टैक्सी के थ्रू आती है यहाँ तक पहुँच मतलब किसी इदारे तक पहुँचने में जो मसाइल बीच में आते हैं उस हवाले से कोई बिल कोई कानून या कोई कानून स्ट्रेटजी बिल्कुल है जो मैंने कहा ना शुरू में कि 2 कवानीन पास हुए थे तो एक जो है वो तो ख़ास तौर से काम की जगहों के लिए दूसरा जो है वो पाकिस्तान पीनल कोड जिसको PPC भी कहते हैं उसकी दफ़ा 509 है 509 और ये हम सबको याद रखने की है दफ़ा 509 हमारी दफ़ा है दफ़ा 509 जो है वो भी मर्दों औरतों दोनों को ख्वाजा सराय उनको भी बच्चों को बुज़ुर्गों को हर एक को जिनसी हरासियत के ख़िलाफ़ प्रोटेक्शन देती है और उस कानून को हम कहीं भी इस्तेमाल कर सकते हैं ठीक सड़कों पे अगर आप बस में वैगन में जा रहे हो कोई आपके साथ गलत हरकत करता है ड्राइवर आम तौर से या कोई जो कंडक्टर पैसे लेते हैं ऐसे करके लेते हैं तो वो आप रिपोर्ट कर सकते हैं आप गाड़ी का नंबर जब उतरें तो देख लें नाम अगर पूछेंगे तो शायद नहीं कोई बताएगा लेकिन गाड़ी के नंबर से जो कंपनी है जिनकी वो गाड़ी है वहाँ पे आप रिपोर्ट कर सकते हैं आप पुलिस में जाके बता सकते हैं कि जी इस गाड़ी ये गाड़ी का नंबर था उसमें किसने मेरे साथ क्या ज़्यादती की और दफ़ा 509 जो है उसके तहत ये जुर्म है ठीक और गालिबन ये बिल जो है वो 2009 में पास हुआ था आई थिंक जी 9 में बिल्कुल पास हुआ था 9 के आखिर में पास हुआ था तकरीबन क्योंकि वर्कशॉप्स इस हवाले से हुई थी और इस बिल को काफ़ी अच्छे से स्टडी भी किया था क्योंकि तो लेकिन खैर वही बात वापस आ गई कि इदारों की तो हमने अभी बात की मज़ीद आगे भी बात करेंगे लेकिन वही कि सफ़र के थ्रू अब अक्सर यूँ होता है कि आपने कहा कि नाम नहीं पता ठीक है अब कंप्लेन कैसे की जाए गाड़ी का नंबर हमने जल्दी जल्दी में नोट नहीं किया अब क्या करें तो इस सिचुएशन में ज़रा कुछ वो उनके लिए मुश्किल हो जाता है ना हमने भी अब ज़रा स्मार्ट हो जाना है सही सबसे बड़ी बात ये है हमने कोई अगर गलत हरकत कर रहा है तो हमने डर नहीं जाना खौफज़दा नहीं होना स्मार्ट होना है अपने हवास कायम रखने हैं उनको पहले तो मना करना है क्योंकि जो लोग ऐसी हरकत करते हैं वो ये एक्सपेक्ट नहीं करते कि आप आगे से कुछ कहेंगे उन्हें ये पता है कि बदनामी क्योंकि जुड़ी हुई है इस मसले के साथ हम कुछ कहेंगे तो ये चुप कर जाएंगे कि कहीं हमारी बदनामी ना हो लड़कियों की बदनामी होनी नहीं चाहिए अगर कोई उनके साथ गलत काम कर रहा है और वो कह रही हैं कि आप ऐसे नहीं करो मेरे साथ तो हमें तो शाबाश देनी चाहिए उस बच्ची को कि देखो ये अपनी हिफाजत कर रही है अगर कोई गलत काम कर रहा है उसको रोक रही है
جو انسان غلط کام کر رہا ہے بدنامی تو اس کی ہونی چاہیے نا، کیونکہ اس نے کچھ غلط کیا. صحیح. تو ہمیں یہ سوچ اپنے معاشرے میں بدلنی ہے، اپنے بچوں کو بھی بتانا ہے، اپنے ارد گرد لوگوں کو بھی بتانا ہے. اپنی سوچ سب سے پہلے بدلیں گے تو کسی کو کہہ پائیں گے. صحیح کہا آپ نے. کہ جو غلط کام کر رہا ہے اس کی عزت جاتی ہے، اس کی بدنامی ہونی چاہیے. ویسے تو بدنام کرنا اچھی بات نہیں ہے، نہ مرد کو نہ عورت لیکن کو. لازم ہے کہ کچھ چیزیں ہیں جو انسان برداشت نہیں کر سکتا. نہیں کر سکتا، ان کو روکنا ہے، ان کے رویے بہتر کرنے ہیں. اگر ایک دفعہ ہم پبلکلی اونچی آواز میں روکیں گے کسی کو کہ یہ آپ نے کیا بدتمیزی کی، آئندہ آپ ایسے نہیں کریں گے، تو وہ ایک دم شوق ہو جاتا ہے کہ یہ کیا ہوا، میں نے تو خاموشی سے کسی کے ساتھ غلط حرکت کی تھی اور یہ میرے ارد گرد جو لوگ ہیں انہوں نے بھی سنا کہ میں نے کیا کیا. صحیح. تو بہت سے لوگ جو ہیں وہ ایک دم معذرت کر لیتے ہیں، پیچھے ہٹ جاتے ہیں، چپ کر جاتے ہیں. کچھ لوگ ہوتے ہیں جو آگے سے بدتمیزی کرتے ہیں. تو وہ پھر یہ ہے کہ ہمارے جو دوسرے ارد گرد لوگ ہیں انہیں اپنی ذمہ داری سمجھ کے غلط کام کرنے والے انسان کو روکنا، ٹھیک. تماش بین بن کے تماشا نہیں دیکھنا. لیکن ہمارے یہاں المیہ سب سے بڑا یہی آتا ہے کہ ہم ایسے نہیں ہوتے تھے پہلے نہیں تھے. صحیح کہا آپ نے نا. تو جتنے لوگ بھی یہ پروگرام ابھی دیکھ رہے ہیں آپ کے پروگرام کے توسط سے میں انہیں یہ کہنا چاہوں گی کہ ہمیں سب کو اچھا انسان بننا ہے، صحیح. اچھا شہری بننا ہے. اگر دوسروں کو برا کہنا یا حکومت کچھ نہیں کرتی یا کیا غلط ہو رہا ہے وہ کہنا بہت آسان ہوتا ہے. ہر انسان یہ سوچے کہ میں اس معاشرے کو بہتر کرنے میں کیا کردار ادا کر سکتا ہوں یا کر سکتی ہوں، تو تب تبدیلی آئے گی. کیونکہ کوئی بھی خوش نہیں ہوتا جب ماحول اچھا نہیں ہو، نہ مرد نہ عورتیں. صحیح. ہم اگر باہر کچھ غلط کام کرتے ہیں، گھر میں پھر اپنی بچیوں کو بند کر کے رکھتے ہیں، تو یہ تو کوئی زندگی گزارنے کا طریقہ نہ ہوا. طریقہ نہیں ہے. صحیح کہا. آج سے آپ 25-30 سال ہمارے بچپن میں پاکستان بہت مختلف ہوتا تھا. ہم وہ دن یاد کرتے ہیں. صحیح. اور ہم دوبارہ ویسے ہو سکتے ہیں، بالکل ہو اس سے سکتے بھی ہیں. کیوں نہیں بہتر ہو سکتے ہیں، کیونکہ ہم لوگ تو وہی ہیں نا. صحیح. ہماری سوچ ذرا بدل گئی ہے. ہم عزت کے ساتھ اپنی زندگیاں بھی گزار سکتے ہیں، اپنے بچوں کو بہتر پاکستان دے سکتے ہیں. لیکن وہ اسی صورت میں ہوگا جب ہم سب اپنی اپنی ذمہ داری پہچانیں گے. صحیح. اور کہیں کچھ غلط کام ہوتا ہوا دیکھیں گے تو یہ سوچیں کہ یہ ہمارا فرض ہے اس کو ٹھیک کرنا. صحیح کہا. میں یہ نہیں کہوں گی کہ قانون اپنے ہاتھ میں لے لیں، لیکن پھر بھی ہم اپنا کردار ادا کر یعنی کہ سکتے ہیں. کوئی ایک اسٹیپ تو آپ وہاں پر اٹھائیں، آپ اس کو روکنے کی کوشش کریں. کیونکہ اسی معاشرے میں کل آپ کی بیوی گزرے گی اسی جگہ سے، کل آپ کی بیٹی گزرے گی، کل آپ کی ماں گزرے گی. اگر دوسرے کی عورت محفوظ نہیں تو آپ یہ کیسے تصور کر سکتے ہیں کہ آپ کے گھر کی عورت اگر باہر نکلے گی تو وہ اتنی ہی سیکیور ہوگی؟ جب دوسرے کی عورت سیکیور نہیں تو پھر آپ کیسے تصور کر رہے ہیں؟ تو یہ چیز اگر سوچ کے ہم ذرا باہر نکلیں گے تو آئی تھنک مزید آسانیاں ہو جائیں گی. کیونکہ عورت ہر جگہ پر ہے، ایون مرد بھی ہیں. بالکل ہے، اور اکٹھے ہیں، آپ انہیں الگ نہیں کر سکتے. نہیں کر سکتے. کہیں آپ کو ڈاکٹر کے جانا پڑتا ہے، ہسپتال جانا پڑتا ہے، اپنے لیے اپنے بچوں کو لے کے جانا پڑتا ہے. وہاں کبھی کبھی ڈاکٹر بھی اس طرح کی حرکت کر لیتے ہیں. ویسے تو بہت عزت کا پیشہ ہوتا ہے ڈاکٹر کا، لیکن وہ غلط ہاتھ لگا دیتے ہیں مریض کو. تو مریض کو یہ پتہ ہونا چاہیے، ایک تو یہ کہ قانون جو پاس ہوا تھا وہ یہاں پہ لاگو ہوا یا نہیں ہوا. آپ پہلے ڈاکٹر کو روکیں کہ یہ آپ نے کیا کیا. کانفیڈنس جو ہم نے کہا تھا کہ گھر سے آپ بچوں کو دیں، تھوڑا دیں. تو ضروری نہیں کہ آپ نوکری کر رہے ہیں اور وہاں پہ اپنے آپ کو بچا سکتے ہیں. آپ اپنے بینک میں جا رہے ہیں کسی کام سے، ڈاکٹر کے پاس جا رہے ہیں، آپ کہیں بھی اپنا ڈرائیونگ لائسنس رینیو کرانے جا رہے ہیں، کسی بھی جگہ پر جا رہے ہیں، کہیں پر بھی ہوں، کسی دکان میں ہو، سودا خریدنے گئے، کوئی بھی غلط حرکت کرے آپ نے فوراً اس کو روکنا ہے. صحیح. اور اونچی آواز میں روکنا ہے اور کانفیڈنس کے ساتھ روکنا ہے کہ انہیں یہ پتا ہو کہ اگر اس کے منع کرنے پہ ہم نہیں رکے تو یہ اور لوگوں کو بھی انوالو کر سکتی ہے. اتنا کانفیڈنس ہونا چاہیے. اس وقت میرے خیال سے کہ لوگوں کو بھی انوالو ہونا چاہیے. بالکل ہو جانا چاہیے، بالکل ہونا چاہیے. کیونکہ ہم سب ایک ہیں نا، ہم سب پاکستانی ہیں، ہم سب انسان ہیں سب سے پہلے. تو ایک دوسرے کا اگر خیال نہیں کریں گے، الگ الگ زندگی تو کوئی گزار نہیں سکتا. وہ کہتے ہیں نا انسان سوشل اینیمل ہے. تو اچھا معاشرہ ہوگا، اچھا معاشرہ بنانے میں ہم سب نے اپنا کردار ادا کرنا. صحیح. تو کوئی وجہ نہیں ہے کہ یہ چھوٹی چھوٹی جو مسائل ہیں اور مشکلات ہیں وہ ہم خود ہی مل کے دور کیوں نہ کر سکیں.
ایسا کرتے ہیں کہ نیاز صاحب سے بھی ہم جان لیتے ہیں کہ تربیت کرنا آج کل کتنا مشکل ہو گیا ہے، کیونکہ ابھی تک ہماری آغاز میں ذرا تربیت کے حوالے سے بات ہو رہی تھی. نیاز صاحب اॼु कल्ह छो जो घर में नंढड़ा काकड़ा बि आहिनि, काकड़ियूं बि आहिनि, तरबियत केतिरी मुश्किल थी वई आहे माउ पीउ जे लाइ. छो जो असां जॾहिं नंढड़ा हूंदासीं मुंहिंजे ख़्याल में एतिरी मुश्किल कोन हुई जेतिरी हाणे थी वई आहे. बिल्कुलु सही आहे. इहो सॼो जेको आहे त डिपेंड करे थो असांजी मुआशी हालतुनि ते बि सही ऐं समाजी सेटअप ते बि. जॾहिं असांजी मुआशी हालतूं सही हूंदियूं त असां उन ॿारनि जी सही जेका आहे तरबियत जेका आहे करे सघंदासीं. ऐं असांजो समाजी सेटअप या हेठां जेको समाज आहे उन में असांजी सुठी जेकी आहे त आहे असांजी तरबियत सही थियल त उहो ई कन्वर्ट जेके आहे त पीउ माउ खां पेरेंट्स खां उहो जेको आहे त ॿारनि ॾे वञे थी. जेकॾहिं हू पाण तालीम याफ़्ता आहिनि, पढ़ियल ॻोढ़ियल आहिनि त उहा ई जेके आहे त शइ उन्हनि कन्वे कनि था. जेकॾहिं हू पाण अणपढ़ियल अधूरा आहिनि त हू हुननि खे कहिड़ो मैसेज ॾींदा या कहिड़ो प्रैक्टिकल तरह हुननि जी जेके आहे त इख़लाक़ी उन्हनि जी जेका आहे त तरबियत कंदा. पोइ मां सम्झां थो त उहो अॻ में त पंहिंजो जेको पेरेंट्स जो माहौल आहे उहो असांजो बहितरु हुजणु घुरिजे त उहो ई जेको आहे त असांजो उन अॻिले नस्ल ते इहो कन्वे थिए थो. ठीक. अच्छा मलिया साहिबा, टीचर्स की कितनी जिम्मेदारी बनती है, इस हवाले से हम बात करेंगे क्योंकि लाजिम है कि घर के बाद बच्चा या इवन बड़े जो कॉलेज यूनिवर्सिटी लेवल वहाँ पर जो हम जाते हैं वो दूसरी जिम्मेदारी फिर हमारे टीचर्स की बनती है. तो इस हवाले से भी हम आपसे बात करेंगे. बट व्यूवर्स इतने वक्त है शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो ब्रेक ना वदना सी मिलो था ब्रेक खां पोइ. मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन. जी व्यूवर्स, नंढड़ो ब्रेक हुए असां वापसि अची चुका आहियूं. ॻाल्हि ॿोल खे बिल्कुलु असां अॻिते कंटिन्यू कंदासीं, पर मां चाहींदसि त हिते हिकिड़ो सॉन्ग शामिलु कयो वञे. सो असां गॾु मौजूदु आहे शबीर अहमद भट्टी साहब. शबीर साहब जी कलाम ॿुधणु चाहींदासीं अव्हां खां. साईं रखियल बादशाह जो कलाम. जी जी बिस्मिल्लाह. हलो हलो कोरिए हलो हलो कोरिए नाज कुचनी गंढन सारो डी छिनण मूर न सिखिया अल्लाह अल्लाह करके गंढण जो ॻाल्हियूं अल्लाह यार छिनण में छाए गंढण जो ॻाल्हियूं अल्लाह यार छिनण में छाए. ओ यार छिनण में छाए अल्लाह दोस्त छिनण में छाए. हा यार छिनण में छाए है दोस्त छिनण में छाए. गंढण जो ॻाल्हियूं हा यार छिनण में छाए. करके गंढण जो ॻाल्हियूं अल्लाह यार छिनण में छाए. ओ खड़ो क्यों खिलो मासा एडा छोर थी तो छासा. खड़ो क्यों अल्लाह खड़ो क्यों है खड़ो क्यों खिलो मासा एडा छोर थी तो छासा. नंगो पंहिंजो वञ पायो हुजत हाजत मुंहिंजी नाहे. नंगो पंहिंजो वञ पायो
अल्लाह जता जता मुझे नाहे ओ यार चिन्हण में चाहे अल्लाह दोस्त चिन्हण में चाहे ओ यार चिन्हण में चाहे अल्लाह दोस्त चिन्हण में चाहे करके कढण जो ॻाल्हियूं अल्लाह यार चिन्हण में चाहे करके कढण जो ॻाल्हियूं अल्लाह यार चिन्हण में चाहे मुझे पय में टुको कलमाउड़ी है कलमाउड़ी भवा कलमाउड़ी अकुल लिखियो हाँ इश्क तो जो मुझे पय में टुको बहने हजूं अक्यों आयूं मान मिला सिकला है बहने हजूं अक्यों आयूं अल्लाह मान मिला सिकला है मान मिला सिकला अल्लाह यार चिन्हण में चाहे मान मिला अल्लाह मान मिला सिकला हाँ यार चिन्हण में चाहे कढण जो ॻाल्हियूं अल्लाह यार चिन्हण में चाहे कढण जो ॻाल्हियूं हाँ दोस्त चिन्हण में चाहे लही है जा अल्लाह ने सुतन में सजदा है समझ रख लही है जा अल्लाह ने सुतन में सजदा है हद सुतन में सजदा है अल्लाह यार चिन्हण में चाहे सुतन में सजदा है हाँ यार चिन्हण में चाहे करके कढण जो ॻाल्हियूं अल्लाह यार चिन्हण में मलिया साहब बात हमारी जहाँ पर रुकी थी मैं चाहूँगी कि वहीं से हम उसको कंटिन्यू करें कि स्कूल्स में जो टीचर्स हैं उनकी जिम्मेदारी क्या बनती है, क्योंकि आजकल यकीन करें मैं पर्सनली अगर अपनी बात करूँ तो मैं इतनी ज़्यादा कोई डिसहार्ट हूँ, डिसअपॉइंट हूँ टीचर्स के रवैये से, क्योंकि समझ नहीं आ रहा कि वो पेरेंट्स और टीचर की जो जिम्मेदारियाँ हैं वो क्यों भाग रहे हैं। हालांकि कहते हैं कि माँ बाप के बाद दूसरा दर्जा उस्ताद हो जाता है, का होता है। बिल्कुल। तो आप क्या कहेंगे इस हवाले से? अगर आप सच पूछो तो मेरा भी कुछ यही बहुत अफसोस होता है। बहुत से अच्छे टीचर्स भी हैं, लेकिन बहुत से टीचर्स जो हैं वो अपनी ज़िम्मेदारी
पहचानते नहीं हैं, नहीं पहचानते। क्योंकि माँ बाप के पास तो पहले कुछ साल बच्चा रहा और वो शुरू के कुछ साल बहुत इम्पोर्टेंट होते हैं, तो माँ बाप को अपनी पूरी जिम्मेदारी समझनी है, लेकिन उसके बाद हम अपने बच्चे टीचर्स के हवाले कर देते सही। हैं और स्कूलों के हवाले कर देते हैं। तो टीचर्स की सिर्फ जो किताबों में लिखा है वो पढ़ाना ज़िम्मेदारी नहीं है, बल्कि साथ साथ अच्छी बातें बतानी, गलत काम से रोकना, उनकी तरबियत में टीचर्स भी बहुत बड़ा किरदार अदा किरदार करते अदा हैं। कर रहे हैं, सही। और अगर वो अपनी ज़िम्मेदारी नहीं महसूस करते और नहीं पूरी करते तो फिर वो जो गैप है वो हमारे बच्चों की परवरिश में वो हमें नज़र आने लगा है। तो ये टीचर्स ट्रेनिंग जो होती है जिस जगह पर होती है वहाँ पे उनको सिर्फ वहाँ भी जो किताबों में लिखा सिर्फ वो नहीं पढ़ाना, लेकिन उसके अलावा हमारे माशरे में अभी हम बात कर रहे थे ब्रेक में, बर्दाश्त जो है वो बहुत बर्दाश्त। कम होती जा रही है। हर किसी को ये लगता है कि मैं जो सोचता हूँ, जो कहता हूँ, जो करता हूँ वो ठीक है, बाकी ठीक। सब गलत हैं। सही कहा। तो हमें एक दूसरे को बर्दाश्त करना, एक दूसरे से बात करना, एक दूसरे को समझना, चाहे हम दूसरे सूबों के लोग हों, चाहे हम दूसरे मज़ाहिब के लोग हों, हम सब पाकिस्तानी हैं और पाकिस्तानी से पहले सब इंसान हैं। चाहे किसी मज़हब के भी हों, उसी एक अल्लाह के बनाए हुए इंसान हैं, तो कोई किसी से कमतर कैसे हो सकता। ठीक। तो समझना, एक दूसरे को अपनाना, जब हम बात करते हैं ना अपने से मुख्तलिफ लोगों से तो समझ आती है। सुबाइयत का भी यही मसला है हमारे यहाँ कि हमने बस अपने जहन में एक वो सोच बना ली कि हम ऐसे हैं और दूसरे लोग जो हैं दूसरे सूबे के वो कैसे हैं, वो कैसे, बग़ैर उन्हें जाने हुए, बग़ैर उनसे बातचीत या उनके किए हुए, मसाइल हमें नहीं पता, बस हम अंदाज़ा लगा लिया कि और हमारे मसाइल के ज़िम्मेदार वो हैं, किसी ने कह दिया और हर कोई उसके उसी- पीछे लग गया। सही। सोचना हमने छोड़ दिया हुआ है। तो अल्लाह ताला की दी हुई मेरा ख़्याल सबसे बड़ी नेमत जो है वो तो हमारा जहन है, हमारा दिमाग है, सही। उसको इस्तेमाल करना है। टीचर्स को चाहिए कि इनकरेज करें बच्चों को। हमारे यहाँ रिसर्च का स्कूल के लेवल पे इतना रिवाज नहीं है। बाहर के ममालिक में आप देखें तो छोटे छोटे बच्चों को कहते हैं कि रिसर्च करके एक एक जानवर चुन लो, उस पर रिसर्च करके तहकीक और करो। एक सफ़तन वो तहकीक करो और आप लिख के लाओ। बेशक 2 जुमले लिख के लाओ, तस्वीर लगा दो जानवर की और क्या उसके मुतल्लिक आपने तहकीक की और उसको लिखो। तो बच्चों के अंदर वो सोचने का जो है सलाहियत वो आहिस्ता आहिस्ता बढ़ती है। और जब हम अपने दिमाग को इस्तेमाल करके सोचेंगे और अच्छे बुरा हमें बता दिया जाए कि क्या है, हम खुद फैसला करें कि ये काम करने जा रहे हैं अच्छा है या बुरा है, ठीक। तो जहन को इस्तेमाल करेंगे तो हम बहुत बेहतर इंसान ठीक। बन सकते हैं। माशाल्लाह, तो बहुत टीचर्स खूब। ने ये इनकरेज करना है दिमाग को इस्तेमाल करना, सिर्फ रट्टा रटाई चीज़ें इम्तिहान में नहीं आए, बल्कि एक तो तरबियत और एक जहन को इस्तेमाल करना। बल्कि माजरत के साथ और बड़े अफसोस के साथ कि आजकल हमारे असातिज़ा ने माँ बाप और बच्चों के दरमियान जो फासले पैदा कर दिए हैं वो यकीन करें बर्दाश्त से बहुत बाहर हैं। हालांकि टीचर्स को चाहिए कि वो बच्चों को सही जगह पर लाएं, ना कि ये आजकल देखें, आजकल बच्चों के लिए चाहे कितने भी नेगेटिव टीचर्स हों वो बहुत उनके लिए सब कुछ है, लेकिन माँ बाप कुछ नहीं है। तो ये है कि उस गैप को थोड़ा सा फिल करना चाहिए। टीचर्स को चाहिए कि बच्चों को एक सही जगह पर लेकर आए। ये ना हो कि वो माँ बाप को कुछ समझे ही ना और टीचर्स या वहाँ का जो एनवायरनमेंट, वहाँ का जो स्कूल का जो माहौल है उसको ये सब कुछ समझ बैठे। तो आजकल ये चीज़ें बड़ी अजीब हो रही हैं, तो समझ नहीं आ रहा कुछ। वही फिर बात आ जाती है बेसिक के हर कोई अपनी अपनी जिम्मेदारी पूरी करेगा तो ये मुआशरा बेहतर होगा। ठीक, सही कहा आपने। न्याज़ साहब, माशाल्लाह अवां जो ज़िक्र कयो शुरू में तव्हां किताब काफ़ी अवां लिखिया आहिनि, सो कुछ टॉपिक्स ॿुधाइण चाहींदो त कहिड़नि टॉपिक्स से अवां किताब लिखिया आहिनि ऐं केतिरा किताब लिखिया आहिनि हिन महिल ताईं? जी, मुंहिंजो पहिरियों किताबु तहक़ीक़ ते आयो 93 में, सिंधी पेशन गोयनि ते। सिंधी पेशन गोयनि। हा, उहो तारीख़ जे हवाले सां सिंध सां वाॻियल हो। सही। त उहे पेशन गोयूं असांजे पुराणे सिंधी असासे जी शाइरी जेके आहिनि उहे महरक हुयूं, 7 पेशन गोयूं। पोइ उहे तक़रीबन 24 मुंहिंजो क़ाइदु असां डिस्कस कयूंसीं। पोइ उन जी रोशनी में तक़रीबन 250 सिफ़नि जो मूं किताबु लिखियो हुयो, सिंधी पेशन गोयो। त हाक वहंदो हाकड़ो भॼंदी बंद रोड, बे मच्छी लोड़ समय वेंदी सुखड़ी।
इन हवाले सां इन बैत जी पस मंज़र में सिंध जी तारीख़ माज़ी ते असां नज़र जोड़ाई थी था हाकड़ो किथां हो किथां वांदो कहिड़े दौर में हलियो ऐं कहिड़ो इनकलाब आयो जो उहो बंदि थी वियो हिन वक़्तु उनजी सिचुएशन छा आहे ऐं असां वटि हिकिड़ी जेकी आहे त हा जेके ख़ुशहाली जी अलामत आहे त फ़लाणो माण्हू मानी मच्छी लाइक़ु आहे मानी मच्छी लाइक़ु सिंधी में इस्तिलाह सही मच्छी मानी लाइक़ु आहे त बेह मच्छी लोड़ समय वेंदी सोखिड़ी छाजे करे त उन वक़्तु समन जे दौर में अहिड़ी जेकी आहे त मुआशी हालत कमज़ोर थी वई जो उन वक़्तु इहा मच्छी इहा उन वक़्तु अञा रसदी नथी थिए पई अच्छा इहा उन वक़्तु मां उन जी पस मंज़र में जेको आहे त सॼी रिसर्च कई पोइ 24 बैतनि ते मां उनजी टेका टिप्पणी कई सिंध जी तारीख़ लिखी ज़बरदस्त हा उन खां पोइ वरी जेको आहे त मूं किताबु लिखियो क़ुरान ऐं सिंधी वर्जेसूं क़ुरान मजीद असांजो हिकिड़ो अहिड़ो निसाब आहे जेको अलाह ताला जे तरफ़ां आयो ख़ालिक़ ॾांहुं आयो मख़लूक़ ॾांहुं सही उहो इंसानियत जो जंहिंमें दर्स हुयो ऐं हिकिड़ो कोड ऑफ लाइफ आहे इंसानी ज़ाब्ते हयात जो किताबु ॾिनो वियो उहो अलाह ताला जे तरफ़ां आयो पाण सगुरनि को असां कन्वे थी असांजे मैसेज पहुतो पोइ उन खे आहे सम्झण जी जेके आहे त सलाहियतूं असांजूं केतिरियूं पोइ क़ुरान मजीद हिकु आहे पर उन जा जो मुफ़सर पोइ काफ़ी आहिनि मुतरजम काफ़ी आहिनि पोइ चवनि था साईं हिन खे पढ़ो हिन खे न पढ़ो पोइ इहे थी विया आहिनि इख़्तिलाफ़ पोइ जेतिरा ज़हन जेतिरा पोइ उन्हनि खे छॾे करे पोइ क़ुरान फ़हमी खे मां सिंधी ॿोली सां जेको आहे त कंपेयर कयोसीं त असांजी जेकी क़ुरान मजीद जी जेका जेको नुज़ूल आहे रिवालेशन आहे उहो 1500 साल अॻु आहे जॾहिं असांजी सिंधी ॿोली 5000 साल अॻु में मुंहिंजे दड़े में मुकमल मिले थी लिखत में मिले थी मिले थी त असांजी सिंधी ॿोली में जेके इस्तिलाहनि पहाका चवणियूं ऐं वर्जेसूं जंहिंखे अंग्रेज़ी में एलियन चयूं त उहे साॻियूं शयूं 1500 अॻु अलाह ताला जे किताब आख़िरी किताब उन में उहे बयानु थियल आहिनि हाणे इन में असांजो जेको आहे त क्वेश्चन जेको अराइज़ थिए थो पैदा थिए थो त छा इहे असां क़ुरान मजीद सां अख़ज़ कयूंसीं उहे वर्जेसूं या वरी क़ुरान मजीद जी जेका आहे त रिवालेशन खां या नुज़ूल खां अॻु में असां वटि मौजूदु हुयूं इन खे मां साम्हूं रखी सिंधी ॿोली खे ऐं सिंधी ज़बान खे जी अहमियत क़ुरान जे हवाले सां कंपेयर करे उन जी अहमियत स्कोप खे मिसाल ॻाल्हि असां चवंदा आहियूं त ॾुखनि पुठियां सुख आहिनि हिकु सिज ॿ पाछा कॾहिं हेॾां थो विरे ओभर ॾांहुं कॾहिं ओॾां थो त शाह साहिब बि अहिड़ी 300 साल अॻु में कई ॻाल्हि त ॾुखनि पुठियां सुख सिगा पसंदी ससुई त हीअ साॻी ॻाल्हि कॉन्सेप्ट पर इहा 1500 साल अॻु में क़ुरान मजीद फ़न मां असरुन युसरा बेशक ॾुखनि पुठियां सुख अथव त हाणे इहा लतीफ़ा वारो कॉन्सेप्ट या क़ुरान मजीद वारो कॉन्सेप्ट इहो कंपेयर कयूं था साॻियो जेको थिंग आहिनि साॻियो मैसेज आहे जेको असां जेको आहे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में मुख़्तलिफ़ ज़बान में मुख़्तलिफ़ इस्तिलाहनि में ॿियनि माण्हुनि ते पहुचायूं था त ॾुखनि पुठियां सुख पर सब्र सां तामुल सां पर उन जी तव्हां महिनत जेको आहे तव्हां कंदा रहियो पोइ उहा क़ुरान ऐं सिंधी वर्जेसी पोइ क़ुरान जी आयत अंग्रेज़ी में उनजो तर्जुमो वरी साम्हूं 3 4 या 8 कंदड़ उहो 2-3 मिसाल ॾिना अथसि सिंधी हा इहा आहे मुंहिंजो 250 पेजनि जो किताबु इहो 2002 में मुंहिंजो ॿिनि में छपियो आहे इहो किताबु पोइ हिकिड़ो फोक लिटरेचर जो जेको आहे त किताबु आहे गोर गुलामनि जा असांजो जेको आहे तालकी ठुल जो सुठो सुघड़ो उन खे मां जेको आहे त कंपाइल कयो उन खां पोइ मूं कई शाह जी 8 सुरमी जेको हाणे तव्हांजो लेटेस्ट किताब चए इन खे कंपाइल कई इहे अंडर पब्लिश आहे पोइ असांजो ॿियो वरी सूफ़ीज़म जे हवाले सां असीं जेको आहे त क़ाइल आहियूं असांजो जेको आहे त शिकारपुर ज़िलो पाड़ेसिरीअ जे कावाज़ खे उहो बुडल फ़क़ीर तमामु वॾो जेको आहे सूफ़ी असां उत्तर सिंध जो सचल बेदल ऐं इहो बुडल ऐं रखियल इहे असांजी साॻी कड़ी में अचनि था त इहे असांजो जेको आहे त रेडियो में ऐं टीवी ते ॾाढो ऐं रागिन वटि ऐं तमामु मशहूरु का पर हुनजो मुस्तनद रिसालो कोन हो इहो 2005 में मां रीएडिट करे
छपियल ऐं अणछपियो कलाम करे माशाल्लाह, उहो माशाल्लाह। मां जेको आहे त आंदो। तमामु सुठियूं उन्ही- कोशिशूं ऐं तमामु सुठो मुंहिंजो हा। कमु थियल आहे वधीक अव्हांजे कम जे हवाले सां उन्ही खां ॻाल्हाईंदासीं, पोइ वरी बट असां- मां सां सर ॻाल्हि कटियां थी ब्रेक जो वक़्तु आहे, जी। सो ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त पोइ वधीक अव्हांजी ॻाल्हि खे असां अॻिते वधाईंदासीं। सो व्यूवर्स वधंदासीं हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक ॾांहुं, ब्रेक खां पोइ मिलूं था, रहिजो असां सां गॾु। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूवर्स मुख़्तसिर ब्रेक हुई, असां वापसि अची चुका आहियूं, ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं। ऐं छा करे जो हिरासमेंट जे हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल हले पई, अदब जे हवाले सां बि असांजी ॻाल्हि ॿोल हले पई, छो जो अदब ई इंसान जी ज़िंदगी जो हिकिड़ो गहरो ॻंढापो आहे। ऐं मां सम्झंदी आहियां त हिन रिश्ते खे टोड़णु एतिरो आसान कोन आहे, छो जो जेकॾहिं इंसान जी ज़िंदगी में अदब आहे तॾहिं हुन में सलीक़ो, शऊर ऐं ॿियनि खे सम्झण जी सघ पैदा थिए थी। पर जेकॾहिं असां अदब खे ई नथा सम्झूं, असांखे ख़बर ई कोन आहे त अदब, तहज़ीब, असांजो कल्चर, असांजा विरसा छा आहिनि, त पोइ यकीन कयो असां में कंहिं बि शइ जो तक़दुस न रहंदो। पोइ भले उहा औरत हुजे, उहो मर्द हुजे, को पखी हुजे, को जानवर हुजे, छो जो लाज़िम आहे त तव्हांजो कल्चर, तव्हांजी सकाफ़त, तव्हांजो दीन जेका शइ तव्हांखे सेखारे थो उन्हनि में तव्हांजी समूरी ज़िंदगी आहे। पोइ ख़बर न आहे छो असां हमेशह साए जे पोयां भॼूं था ऐं उन्हनि शयुनि खे तलाश करण जी कोशिशि कयूं था जेके हक़ीक़त में हिन दुनिया में एतिरियूं अहमियत जो हामिल कोन आहिनि जेतिरी अहमियत असां उन्हनि खे ॾियूं था। सो न्या साहब, माज़रत सां मुंहिंजी ॻाल्हि कटी हुई, सो मां चाहींदसि पहिरियों अवां सां ई मुखातिब थियूं, हुन खां पोइ फिर आपसे भी हम बात करेंगे। त ॻाल्हि ॿोल अव्हांजी किताबनि जे हवाले सां हले पई ऐं कुझु किताबनि जो तज़किरो जेके तहक़ीक़ी किताब अव्हां जा हुया उन्हनि जो मां पेश कयो। कुझु जेके रहनि था जंहिंजो मां ज़िक्र करणु थी चाहे, पर माज़रत सां वरी ॻाल्हि कटिजी वई, अव्हां जी। कंटिन्यू करे सघो था। उनमें आहे असांजो उत्तर सिंध जो इहो शाइर, सूफ़ी शाइर बुढल फ़क़ीर, बुढल फ़क़ीर। बुढल फ़क़ीर, उन जी कलाम खे ॿीहर असां जेको आहे त रीएडिट करे नओं ज़बरदस्त, माशाल्लाह। ऐं अणछपियो ऐं उन जी तसीह करे 2005 में असां इहो किताबु आंदोसीं। ज़बरदस्त। बाक़ाइदे जेको आहे त लाइब्रेरी एडिशन आंदोसीं। हाणे तक़रीबन सिंध जी लाइब्रेरी में इहो मुहैया थियल आहे। माशाल्लाह, हा, तमामु ऐं- वॾो कमु आहे। ऐं नेट ते बि रखियल आहे इहा पूरो किताब। पूरो किताब रिसालो नेट ते रखियल आहे। इन खां पोइ असांजो हिकिड़ो धरती जो शाइर अब्दुल करीम गदाई, अब्दुल करीम अब्दुल करीम, लाट ॿरंदी रहे उन जी पूरी कुलियात जेको आहे त असां इहा 2007 में कंपाइल करे 2007 में छपाईसीं। ज़बरदस्त, इहो बि नेट ते रखियल आहे किताबु सही। असांजो। अच्छा, जेके तव्हांजा तमामु, छो जो तहक़ीक़ी किताब बि आहिनि, लाज़िम आहे त हिन महिल जेके तहक़ीक़ ते कमु कनि पिया उन्हनि जे लाइ त तमामु घणा कारआमद आहिनि। जी, त जी। इंटरनेट ते सभई किताब अव्हांजा अवेलेबल आहिनि? न उहे सभई न आहिनि, कुझु आहिनि। इहे 2-3 किताब आहिनि, ठीकु, छो त मुंहिंजा माशाल्लाह। किताब तक़रीबन आहे 20 किताब आहिनि। 20 किताब आहिनि। जंहिंजे 7 किताब जेके मुंहिंजा पब्लिश आहिनि, 3 किताब नेट ते आहिनि, बाक़ी ॿिए जेका आहे त अञा ठीकु। रहियल त पोइ 20 ते त ॻाल्हाइण जे लाइ असांखे 6 खां 8 कलाक खपनि मुंहिंजे ख़्याल में, छो जो एॾी वॾी तहक़ीक़ आहे, एॾो वॾो मवाद आहे। सो ऐं इन में तव्हां इहो आहे त मौलवी अब्दुल गफ़ूर मफ़्तून हमायनी, मौलाना अब्दुल गफ़ूर मफ़्तून हमायनी, इहो तमामु वॾो जेको आहे त नालो आहे। तुंहिंजे ज़ुल्फ़ जा बंद कमंद विधा ज़िंदान हज़ारे मान रुगो, इन जो ख़ालिक़ु आहे। पोइ इन जी जेके आहे त शाइरी थोरे पैमाने ते छपियल हुई, तक़रीबन 95-96 सिफ़ा हुई। उन खे हाणे असां रीएडिट बि कयो आहे ऐं नओं कलाम डिसर्च करे तहक़ीक़ करे आंदो। 300 सिफ़नि जो हाणे किताब इहो आंदी आहे, ज़बरदस्त, जेको आहे त माशाल्लाह। कुलियात जी सूरत में। तमामु सुठी ॻाल्हि। इहो इन ते बि मुंहिंजो हाणे कमु पियो हले, इनशाला हाणे अनकरीब में 2017 में बि इहो अची वेंदो। इंशाल्लाह होपफुल आहियूं। ऐं इन सां गॾु वरी हिकिड़ो मुंहिंजो ॿियो जेको आहे कमु आहे जेको सुठो, त असांजो मिर्ज़ा कलीज बेग जेको आहे त वॾो नालो आहे असांजो, तमामु वॾो नालो। त उन जो हम असर मोहम्मद ज़मा लवारी साहब। मोहम्मद ज़मा इहो साकी ठठवी, अच्छा, ज़मा शाह साकी ठठवी, उन जो जेको आहे त रिसालो या किताब बिल्कुलु हिन वक़्त ते ना बीहंदो ऐं छपियल बि कोन। ठीकु। 60 खां अॻु में के 2-3 के चौपड़ियूं जेके 10-12 पेजनि ते हुयूं, हाणे उन जो 450 सिफ़नि ते कुलियात अचे थी सिंधी कलाम। ग्रेट, ग्रेट। उहो ज़बरदस्त जेको आहे त शाइर हो मिर्ज़ा कलीज बेग जो हम असर 1928 में गुज़ारे वियो। सो अल्लाह उनकी जन्नत नसीब करे। अवां से गाल बोल के अगते वधाईंदासीं। मलिया साहिबा, वापस अपने टॉपिक की जानिब आना चाहूँगी। अभी तक हमने ये बात की कि भाई हिरासमेंट के हवाले से कवानीन भी हैं, उन पे इम्प्लीमेंट भी अब हो रहा है और लोग स्पेशली ख़वातीन अपने आप को सिक्योर भी फील कर रही है, लेकिन लाजिम है कि कुछ मामला ऐसे होते हैं कि फिर जब तक पनिशमेंट ना मिले ना तो सुकून नहीं मिलता, क्योंकि वो इतने ज़्यादा कोई ख़तरनाक चीज़ें होती हैं
تو پنشمنٹس کیا ہیں اگر کوئی اس طرح کا واقعہ یا حادثہ کسی کے ساتھ ہو جائے، چاہے ادارے میں ہو یا ادارے سے باہر ہو؟ رائٹ، 2 قوانین ہیں، دونوں کی پنشمنٹس الگ الگ ہیں، ان میں لکھی نہیں ہے جی۔ جس قانون کے تحت آپ پولیس میں یا کورٹ میں جا سکتے ہیں، دفعہ 509 جو ہم نے کہا تھا، اس قانون کے تحت اگر آپ کورٹ میں پروو کر سکتے ہیں کہ آپ کے ساتھ کیا جو غلط ہوا، پروو ہو جائے کہ کس انسان نے کیا غلطی کی یا کیا اب تو جرم ہے جنسی ہراسیت پاکستان میں، تو 3 سال تک قید، 5 لاکھ تک جرمانہ یا دونوں اکٹھے بھی ہو سکتے ہیں۔ تو ایک قانون کے تحت تو یہ سزا ہے۔ جو دوسرا کام کی جگہ کا قانون ہے، اس میں سزا جو ہے وہ اس کی نوعیت ذرا مختلف ہے۔ اچھا، وہ کیونکہ اس میں آپ کورٹ میں نہیں جا رہے، انٹرنل آپ کا سارا میکنزم ہے جو آپ استعمال کر رہے ہیں، تو اس میں آپ کو فائن ہو سکتا ہے، آپ کی ٹرانسفر ہو سکتی ہے، ڈیموشن ہو سکتی ہے، آپ کے انکریمنٹس رک سکتے ہیں، اور اس قانون کے تحت سب سے بڑی سزا یہ ہے کہ آپ کسی کو نوکری سے نکال دیں، یعنی کہ نکال دیں، بالکل۔ بہت خوب۔ تو یعنی جب آپ کو ایسا لگے کہ چھوٹی سزا دینے سے ان کا رویہ نہیں بدل سکتا، یا ان کے جو انہوں نے غلط کام کیا وہ اتنا سیریس تھا کہ آپ کو ایسا لگے کہ اس قسم کے لوگ ہمیں اپنے ادارے میں نہیں چاہیے، تو پھر سب سے بڑی سزا یہ ہے کہ آپ انہیں اپنے ادارے سے الگ کر دیں، نوکری سے نکال دیں۔ صحیح، یہ تو میرے خیال سے سب سے بہترین سزا ہوگی، کیونکہ لازم ہے کہ ادارہ گھر کا ماحول ہے، اور گھر کے ماحول کو جو بھی خراب کرے گا تو اس کو میرے خیال سے گھر میں رہنا نہیں چاہیے، تو یہ تو مجھے سب سے بیسٹ لگی۔ کوشش پہلے یہ کرتے ہیں کہ اگر ان کا، کیونکہ گھر والوں کو ہم باہر نکالنا ویسے اتنی اچھی بات نہیں ہوتی، تو کوشش پہلے یہ ہوتی ہے کہ ان کے رویے ہم ٹھیک کر دیں، انہیں سمجھائیں کہ آئندہ آپ نے ایسی بات نہیں کرنی۔ اور میں آپ کو بتاؤں کہ ابھی تک جو ہمارا ایکسپیرینس ہے، کئی ہزار کیسز ابھی تک رپورٹ ہوئے ہیں، اور کمیٹیوں نے بہت اچھے طریقے سے انکوائریاں کی ہیں اور لوگوں کو سزائیں تجویز کی ہیں۔ بہت سے کیسز ایسے بھی ہوئے ہیں کہ جب کوئی شکایت کرتا ہے کہ میرے ساتھ اس انسان نے یہ حرکت کی، تو انہیں احساس ہوتا ہے کہ ہم نے جو کیا غلط کیا۔ آپ اپنے کمرے میں بیٹھ کے تو شیئر ہوتے ہیں، اپنے آفس میں بیٹھ کے، اور آپ کی سیکرٹری ہے یا کوئی سبارڈینیٹ ہے، اس کے ساتھ آپ نے غلط حرکت کر لی، کبھی یہ سوچا بھی نہیں کہ کچھ غلط کر رہے ہیں، انہیں عادت ہو گئی ہوتی ہے کہ یہ کر سکتے ہیں، وہ انہیں سوچ یہ ہوتی ہے کہ شریف ہوتی تو گھر میں بیٹھتی، یہاں آئی ہے تو میری مرضی جو بھی کروں۔ یہی چیز یقین کریں مجھے اتنی زیادہ کوئی زہر لگتی ہے کہ آپ یہ کیوں سوچتے ہیں کہ شریف ہوتی تو گھر پہ رہتی۔ تو یہ سوچ ہمیں بدلنی ہے، اور لوگوں کو احساس ہو بھی جاتا ہے، کیونکہ آپ کے ساتھ کسی نے بدتمیزی کی، آپ نے اگر انہیں جب رپورٹ کیا تو پھر انہیں یہ احساس ہوتا ہے، کیونکہ ہر انسان کی اپنی ریپوٹیشن ہوتی ہے۔ بڑے بڑے سینئر افسر دفتروں میں یا یونیورسٹیوں میں بڑے سینئر پروفیسرز ہیں اور بھی دوسرے عہدوں پہ، انہیں جب یہ اندازہ ہوتا ہے کہ ارے اس نے تو کہیں رپورٹ کر دیا، تو میرے کولیگز کو پتہ چلے گا جو میری بہت عزت کرتے ہیں، انہیں یہ پتہ چلے گا کہ میں اپنے دفتر میں بیٹھ کے کیا کر رہا ہوں، یا گھر میں بیوی ہے وہاں تک بات پہنچے گی تو وہ کیا کہے گی، میں تو وہاں پہ بڑا دبدبہ اپنا رکھتا ہوں اور ایکسپیکٹ کرتا ہوں کہ سب میری بہت عزت کریں۔ یا ہو سکتا ہے جوان بچے ہوں کہ انہیں پتہ چلے گا تو کیا ہوگا۔ تو بہت سے لوگ میں نے دیکھا کہ جب آپ رپورٹ کرتے ہو ان کے خلاف تو وہ ان کا دماغ ذرا جگہ پہ آ جاتا ہے، اور وہ کہتے ہیں کہ تو غلطی ہو گئی مجھ سے، مجھے ایسے نہیں کرنا چاہیے تھا، اور وہ واقعی دل سے معذرت کرتے ہیں اور کہتے ہیں کہ غلطی ہو گئی، آئندہ ایسا کبھی نہیں ہوگا۔ اور جب دونوں آپس میں بات کرتے ہیں، کمیٹی کے سامنے جا کے کہتے ہیں کہ مجھے معاف کر دیں، صلح ہو گیا آپس میں۔ بالکل۔ اور اگر کمپلیننٹ بھی کہے کہ ہاں ٹھیک ہے پہلی دفعہ کیا، کبھی ایسے نہیں کیا تھا، تو وہ پھر وہاں سے حالات بہتر ہو جاتے ہیں، آپ کا ماحول بہتر ہونا شروع ہو جاتا ہے۔ اور بہت سے لوگوں کو، پڑھے لکھے اچھے لوگ ہوتے ہیں، کیونکہ کبھی ہم کسی کو، اپنے بچوں کو جیسے بتاتے نہیں ہیں کہ آپ نے یہ کام نہیں کرنا۔ ہمارے ہاں تو بڑی عام بات ہے، کہہ دیتے ہیں لڑکے تو ایسے کرتے ہی ہیں، یا کہتے ہیں کہ مرد تو مرد ہے، وہ تو یہ کرے گا ہی۔ تو مردوں کو ایسے لگتا ہے کہ ہاں آئی نو کوئی وجہ نہیں ہے، لیکن سوچ ہے نا، تو انہیں ایسا لگتا ہے کہ جو ہم کر رہے ہیں ٹھیک کر رہے ہیں، یہی تو ہمیں کرنا ہے۔
مطلب کچھ لوگ تو سمجھتے ہیں ہماری شان ہے اگر ہم نے کوئی اس طرح کا کام کر لیا تو ہم نے بہت بڑا کام کر لیا زندگی میں. شام کو دوستوں کے ساتھ بیٹھتے ہیں تو وہ سارا قصہ ڈیٹیل میں باتیں بتاتے اتنی ہیں عجیب کہ ہو رہی میں نے ہوتی ہیں. بٹھا لیا اور یہ کہا اور اس کا ایک رنگ آ رہا تھا اور جا رہا تھا اور کیا اس کی مطلب وہ حالت انجوائے کر رہے ہوتے ہیں, انجوائے ان کر رہے کیفیت ہوتے ہیں. کو. بالکل. تو بہت سے لوگ میں نے دیکھا کہ جب رپورٹ کرتا ہے کوئی تو وہ سیدھے ہو جاتے ہیں, تو ان کے رنگ وہ اڑ جاتے ہیں جو انجوائے کرتے ہیں. نہیں یعنی واقعی انہیں احساس ہو جاتا ہے اپنے دل میں کہ میں نے کچھ غلط کیا, آئندہ نہیں کرنا. تو اس لیے اور آپ جو دوسرا کہہ رہی تھی نا کہ کام کی جگہ جو ہے وہ تو ہمارے گھر کی طرح ہی ہوتا ہے. گھر کی طرح ہے, کیونکہ آپ ہر روز جاتے ہیں اور دن میں جتنے گھنٹے آپ جاگ رہے ہوتے ہیں زیادہ وقت ہم اپنے کام کی جگہ پہ لگاتے ہیں. تو بالکل گھر کا سا ماحول اگر ہو, عزت کے ساتھ ہم ایک دوسرے کے ساتھ رہیں تو وہ اچھا ہوتا ہے. اور مجھے ایسا لگتا ہے کہ جو مینجمنٹس ہوتی ہیں, سینئر مینجمنٹس, ان کا کردار کچھ ماں باپ کی طرح ہوتا ہے. ہونا بھی چاہیے, اصولاً ہونا چاہیے. کیونکہ ماں باپ گھر کا ماحول اچھا رکھتے ہیں, اسی طریقے سے سینئر مینجمنٹس کو اپنی آرگنائزیشن کا ماحول ایسا رکھنا چاہیے جہاں پہ تمام امپلائیز جو ہیں وہ عزت کے ساتھ اور کمفرٹیبل ہوں کام کرنے میں. صبح جب اٹھیں تو ان کا دل چاہے کہ ہم کام کی جگہ پہ جائیں, کام کریں, تو کام اچھا ہو اور ماحول اچھا ہو. تو سینئر مینجمنٹ سے میں ہمیشہ یہ ریکویسٹ کیا کرتی ہوں کہ آپ جب بھی کوئی میٹنگز ہوتی ہیں, جب سب اکٹھے ہوتے ہیں, تو یہ بات یاد دلاتے رہا کریں اپنے امپلائیز کو کہ ہم چاہتے ہیں کہ ہماری کام کی جگہ کا ماحول اچھا ہو. ہم نہیں چاہتے کہ کوئی بھی امپلائی, سینئر ہو یا جونیئر ہو, وہ کسی دوسرے امپلائی کے ساتھ بدتمیزی کرے. ہماری تنخواہ جتنی بھی ہو, ہماری تعلیم جتنی بھی ہو, ہم سب برابر کے انسان ہیں. ہم سب کی اپنی اپنی ذمہ داری ہے اس ادارے کے اندر. ہم نے اپنا کام کرنا ہے اور دوسروں کی عزت کرنی ہے. اور اگر کوئی کسی کے ساتھ زیادتی کرے گا تو ہم چاہتے ہیں کہ جس کے ساتھ زیادتی ہو رہی ہے وہ آواز اٹھائے, وہ رپورٹ کرے, وہ ہمیں بتائے, تاکہ ہم غلط کام کرنے والے کو واپس صحیح رستے پہ لے کے آئیں. تو یہ جب میسج سینئر مینجمنٹ کی طرف سے بار بار جائے گا تو تب لوگوں میں اتنا کانفیڈنس آئے گا. وہ تو یہ ڈرتے ہیں, بہت سی لڑکیاں خاص طور سے ڈرتی ہیں کہ اگر میں نے کہا کہ میرے ساتھ یہ ہو رہا ہے تو کہیں میری نوکری نہ چلی جائے. سب سے بڑی بات, کیونکہ لازم ہے جب ذمہ داری ہو پورے گھر کی ایک لڑکی کے کاندھوں پر, تو اس کے لیے ڈیسیجن لینا تھوڑا بہت مشکل ہوتا ہے, اور وہ نوکری جانے کے ڈر سے کئی دفعہ نہیں بولتی. تو جب سینئر مینجمنٹ انہیں یہ یقین دلائے گی کہ ہم نہیں چاہتے آپ کے ساتھ کوئی بدتمیزی کرے, اگر ہو رہی ہے تو آپ بتاؤ, آپ کی نوکری کو کوئی خطرہ نہیں ہے, جو انسان غلط کام کر رہا ہے اسے سزا ہوگی. تو ایک دفعہ کہنا بھی کافی نہیں, جب وہ بار بار کہیں گے تو آہستہ آہستہ ریپیٹ کرتے رہیں. جس طرح ہم بچوں کو اسٹارٹ میں سبق یاد کرواتے ہیں ویسے ہی یاد کراتے رہنا چاہیے. ایبسلیوٹلی, بالکل. کیونکہ یہ امپلائیز کے بھی دل سے ہم نے یہ ڈر نکالنا ہے کہ ہاں اگر میرے ساتھ زیادتی ہو رہی ہے تو میں بول سکتی ہوں اور میرے خلاف کوئی ایکشن نہیں لیا جائے گا. تو وہ وہاں سے پھر یہ جو ہے یہ ماں باپ والی جو ذمہ داری میں کہہ رہی ہوں سینئر مینجمنٹ پہ ہوتی ہے, وہ اگر اپنی گھر والے اپنی ذمہ داری پوری کریں اور سپورٹ کریں. کئی دفعہ ایسا بھی ہوتا ہے کہ لڑکیوں کے ساتھ زیادتی ہو رہی ہے, مینجمنٹ بھی اچھی ہے, رپورٹ بھی کرتے ہیں, لیکن انہیں یہ ڈر ہوتا ہے کہ رپورٹ کرنے سے اگر بات بڑھی اور گھر تک پہنچ گئی تو پھر گھر والے کیا کہیں گے, کہیں وہ مجھے گھر تو نہیں بٹھا لیں گے کہ ہم نے تو پہلے کہا تھا نوکری نہ کرو. گھر والے سپورٹ نہیں کر رہے ہوتے اس سچویشن میں. تو ہمیں گھر والوں کو بچپن میں انہیں تربیت ایسی دینی ہے, کانفیڈنس دینا ہے کہ وہ ان کے ساتھ کچھ بھی زیادتی ہو تو وہ بول سکیں, صحیح اور غلط کی انہیں تمیز ہو. لیکن بڑے ہونے کے بعد جب آپ نے اپنے بچے کی پرورش کی تو آپ کو یقین ہونا چاہیے کہ اگر ان کے ساتھ باہر کسی نے زیادتی کی اور آپ کو آ کے بتا رہے ہیں تو آپ نے ان کو سپورٹ کرنا ہے. اپنی پرورش پہ یقین تو ہونا چاہیے نا, بجائے اس کے کہ ہم اسی کو کہیں بیٹی کو کہ تم نے ضرور کچھ غلط کیا ہوگا, یا یہ کہ ہم نے تو پہلے ہی کہا تھا مردوں کے ساتھ دفتر میں کام نہیں کرو, وہاں تو ماحول ہی ایسا ہوتا ہے, تو تم کیوں گئی تھی, اب گھر بیٹھ جاؤ, کوئی ضرورت نہیں تمہیں کام کرنے کی. تو وہ یہ رویے ہمیں چھوڑنے ہیں. اب اپنے بچوں کی اچھی تربیت کرنی ہے, ان کے کردار اچھے بنانے ہیں اور پھر انہیں سپورٹ کرنا ہے. کیونکہ گھر والوں کی سپورٹ ہمیں بوڑھے ہوتے تک چاہیے ہوتی ہے. بالکل صحیح کہا آپ نے, چاہے ہم کتنے بھی اسٹرانگ ہو جائیں, لیکن پھر بھی ہمیں کچھ چیزیں گھر والے ساتھ چاہیے ہوتے ہیں نا.
सही। तो घर वालों को साथ लेके चलना है और घर वालों ने हमें सपोर्ट करना है, तो तब ज़िंदगी अच्छी होती है। सही कहा आपने माशाल्लाह, बड़ी अच्छी बातें हो रही हैं इस वक्त, और इस तरह जैसे हम आपस में गुफ्तगू कर रहे हैं, और यही सिलसिला अगर घर पे या स्कूल में या दफ्तर में अगर कायम हो जाए तो मैं समझती हूँ कि बहुत सारे मसाइल शुरू होने से पहले ही ख़त्म हो जाएंगे। मतलब वो मसाइल जन्म ही नहीं लेंगे तो फिर आगे जाके उनके लिए किसी बिल पास करने की ज़रूरत नहीं पड़ेगी, किसी कोई कमेटी बनाने की ज़रूरत नहीं पड़ेगी, किसी को कुछ कहने की ज़रूरत नहीं पड़ेगी, ऑटोमेटिकली चीज़ें खुद ब खुद सॉल्व होना शुरू हो जाएंगी। बस इतना जहन में रखें कि आपके घर पे भी लोग हैं, अगर उनको अल्लाह ना करे कोई कुछ कहे या केर कुछ ग़लत चए, तहां ते छा गुज़रंदी, इहा ई जगह तहां ॻाल्हि सोचींदो न यकीन कयो मामला पाणी हल थी वेंदा। हिकिड़ो नंढड़ो ब्रेक आहे, वधंदासीं नंढड़े ब्रेक ॾांहुं, मिलूं था ब्रेक खां पोइ, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूअर्स, नंढो ब्रेक हुए, ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। सो ॻाल्हि खे असां अॻिते कंटिन्यू कंदासीं, ऐं छा करे जो आख़िरी लम्हा आहिनि असां वटि, त मां चाहींदसि जेका बि हिन महिल ताईं असां गुफ़्तगू कई आहे उनखे असां कुझु समराइज़ कयूं, छो जो जॾहिं तव्हां हिकिड़े चैप्टर खे पढ़ो था त लाज़िम आहे त उन चैप्टर जो जेको असुलु हवालो साम्हूं अचे थो उनखे बि इंसानु ॾिसे। ऐं हीउ जेको टॉपिक अॼु असां रखियो हुयो स्पेशली असांजो, छो जो मेजॉरिटी जेके प्रोग्राम्स ॾिसनि थियूं ख़ासि करे मॉर्निंग टाइम में 9 लॻे अदा असांजा ॿाहिरि वीचारा त घर छॾे ॾींदा आहिनि, पंहिंजे कमकार सां हलिया वेंदा आहिनि, कुझु हूंदा आहिनि घर में, पर मोस्टली असांजूं भेनरूं असांखे ॾिसंदियूं आहिनि, त लाज़िम आहे त कुझु शयूं अहिड़ियूं बि करणु खपनि जेके असांजे अदियुनि जे लाइ तमामु घणियूं कारआमद हुजनि। ऐं घर में जेके औरतूं वेठियूं आहिनि ऐं इलाही घटि उन जो ॿाहिरि निकिरणु थिए थो, ऐं जॾहिं बि निकिरणु थिए थो त उन्हनि जो एक्सपीरियंस कुझु सुठो नथो रहे, त उन हवाले सां ज़रूरी आहे त तव्हां पाण स्ट्रॉन्ग थियो। हिन महिल ताईं असां इहा ई ॻाल्हि कई आहे त जेतिरियूं स्ट्रॉन्ग तव्हां पाण हूंदियूं ओतिरो ई माण्हू तव्हां घटि हुजंदा। इहे न आहे त तव्हां जेकॾहिं ॿाहिरि निकिरो थियूं त इन कश्मकश में हुजो त हाणे ख़बर न आहे छा थींदो, अॻिले क़दम ते ख़बर न आहे कीअं थींदो, मां कंहिंसां ॻाल्हाए सघंदसि न ॻाल्हाए सघंदसि, हीअ शइ मूंखे ख़रीद करणी आहे, ख़बर न आहे छा सिचुएशन हूंदी। सो इन करे इन सभिनी शयुनि खे जेकॾहिं पाण तव्हां डील कंदियूं त तमामु सुठी ॻाल्हि आहे। सो असां सां गॾु न्याज़ साहब बि मौजूदु आहे, ऐं हिन महिल ताईं हिरासमेंट जे हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल हले पई, ऐं अदब जे हवाले सां पिणु असांजी ॻाल्हि ॿोल हले पई। सो जंहिं सूरमे जो ज़िक्र थियो ऐं आख़िर में बि तव्हां जेका ॻाल्हि छॾी उहा अॼु वरी सूरमे ते छॾी, त मां चाहींदसि असां ओॾां ई अचूं वापसि। ऐं छो जो हिन महिल ताईं असां जेतिरियूं सूरमियूं पढ़ियूं आहिनि उन्हनि जो किरदारु, उन जा नेगेटिव पहलू बि असांजे साम्हूं आहिनि, पॉज़िटिव पहलू बि साम्हूं आहिनि। सो इन लिहाज़ सां तव्हां इन सूरमीअ खे कीअं ॾिठो, नेगेटिव ॾिठो, पॉज़िटिव ॾिठो, जेकॾहिं नेगेटिविटी आहे त उहा कीअं, छो उनजे पोइ लाज़िम आहे रीज़न खां बिना त इंसानु को कमु नथो करे। जेकॾहिं शाह साहब खे असां फॉलो कयूं था त इहे जेके असां वटि मौजूदु सूरत हाल आहे, शायदि उन वक़्तु बि इहे शयूं जेका ॾिसण में अचनि पियूं। बिल्कुलु। त शाह साहब वटि हिकिड़ो मौज़ू आहे अलामत जो, जंहिंखे अंग्रेज़ी में असां सिंबल चवंदा आहियूं। जेकॾहिं गुल में गुलस्तान में गुल पैदा थींदो त बहार जी अलामत अची वेंदी आहे। सही। जेकॾहिं कारो रंग हूंदो आहे त उहो अरमान जी अलामत हूंदो आहे। अछो जेको रंग हूंदो आहे उहो जेको आहे त अमन जी अलामत हूंदी आहे। साओ रंग जेको हूंदो आहे ख़ुशहाली जी अलामत हूंदी आहे। त लतीफ़ साईं किथे फ़रमायो त कुल्हे फाटो कंजरो, कुल्हे फाटो कंजरो मथो उघाड़ो, भेनर कुॼाड़ो, भेनर मुंहिंजो कुॼाड़ो हिन बंबोर में, मुंहिंजो कुॼाड़ो भेनर हुन बंबोर में। त मुंहिंजो छा आहे जेको त हिकु कुल्हनि खां कपिड़ो बि फाटल हुजे, मथो बि उघाड़ो हुजे। इन मूंखे जी मुआशी हालत एतिरी आहे जो मूं कपिड़ो जेको आहे पारे नथो सघां, ऐं मथे ते जेको आहे त मां पटको या रओ बि मुंहिंजो महफ़ूज़ न आहे, त मुंहिंजो कुॼाड़ो हिन दुनिया में, हिन मुआशिरे में, हिन समाज में मुंहिंजो हलण जो फिरण जो हक़ु कहिड़ो आहे। इहो 300 साल अॻु में लतीफ़ उहो जेको आहे त इहा पस मंज़र ॻाल्हि कई, उन दौर जी ॻाल्हि करे थो। जेकॾहिं उहे साॻियूं जेकॾहिं असां कयूं था त इहे साॻा मसइला इहे इंसान सां साॻा ई लागू आहिनि, पर उन जो हल ज़रूरु आहे। त उहो बि लतीफ़ उहो जेको आहे त असांखे ॿुधाए थो त हीउ जेको आहे त असांजो माहौल आहे या हीअ दुनिया आहे हिकु दरिया वांगुरु आहे, पर हिमत सां जेकॾहिं तव्हां हलंदव
त हीअ वाहुड़ ससु सोणी खे थो चए त हीअ वाहुड़ भाउ विछड़ी, जंहिंखे त महारेण चऊं था, मेराण चऊं था, महारेण, महा माने वॾो, रेण माने वहकुरो। त जॾहिं उते जेको आहे चङा भला मलाह दहशत भेजी वेंदा त उन खे एतिरो हिमथाए थो त हीअ वाहुड़ भाउ विछड़ी, तूं का ॻाल्हि ई कोन्हे, हीअ दुनिया में जेकी बि तकलीफ़ूं आहिनि, अंज आहिनि ऐं जेके बि मुहादा तव्हांजे ख़िलाफ़ु मुहाज़ आहिनि, तव्हांजे केॾे हिमत आहे त वाहुड़ भाउ विछड़ी इस्म तस्वीर जेको आहे त इस्तेमालु करे थो, विख वॾी थींदी आहे, विछड़ी माने नंढड़ी विछड़ी। ऐं हेॾां वरी ससुई खे वरी जेको आहे त वरी चवे थो त छपर भाई छाड़की, छपर भाई छाड़की, छाड़की जेको आहे चवंदा आहिनि हिन मुठ खे, मुठ त हाणे हीउ जबल जेको आहे त जिते असांजा चाढ़िया का ऐं जेके वॾा जेका आहे त उतां जा जाबलू माण्हू ख़्वाहिस्तानी उन जी चोटी ते हली हली थकी पिया आहिनि, पर शाह साहिबु सुहिणी खे या अॼोकी सूरमी खे एॾो जेको आहे त हिमथाए थो त तव्हां जेको आहे त इन खे छाड़की यानी मुठ जेतिरो जेको आहे मुफ़ासिलो जेको आहे त सम्झो, पर हुजेव, हिमत हुजेव, तवकल हुजेव त का तव्हांजी मंज़िल आसान थी वेंदी। पोइ इहे जेके त लतीफ़ जेके आहिनि असांखे घस बि ॾिना आहिनि ऐं उनजो हल बि ॾिना अथसि। पोइ लतीफ़ इहा साॻी ॻाल्हि कंहिं सुर में चई त मौलुम मलाहन खे, मौलुम हिकिड़ो चवंदो आहे त लीडर असांजो हूंदो आहे, उस्तादु हूंदो आहे हिन मुआशिरे जो, जेको बाख़बर हूंदो आहे, हेठियनि जी जेके आहे त ख़बरदारी कंदो, मौलुम मलाहन खे, हेठियां जेके माण्हू आहिनि उन्हनि खे ख़बरदार करे थो, उभो करे सॾ, बीठो सॾ थो करे त तरे हिन तराज़ जे, जेको ही मुआशिरो आहे, माहौल आहे, दुनिया आहे, त तरे हिन तराज़ जे, कड़को कयो कॾ, कॾ हिकु जीत थींदो आहे जेको पाणी में हली हली दरिया उहो इहो आहे त जहाज़ उन हेठां उहा कॾ उनखे गुरखो कंदी आहे। अच्छा, हा, उहो जीत आहे हिकिड़ो, जॾहिं उन जे मथां अची वेंदो आहे त उहो त जेको आहे त उतां उनखे सोराख़ थी वेंदो आहे, पाणी अची वेंदो आहे त उहो भरिजी वेंदो आहे, ईअं समुंड सां उहो हली वेंदो आहे, समुंड में ॿुॾी वेंदो आहे। त उहो उनखे ॿुधाए थो त हिन जेका माहौल में असांजी कई जेके आहे त कॾूं अची वियूं अथव, कई सोराख़ निकिता, हाणे इन खे मुहाफ़िज़ जे लाइ चती हणो, सम्झो, मौलुम मलाहन खे उभो करे सॾ त तरे हिन तराज़ जे, कड़को कयो कॾ, शल, हाणे आख़िरी उमेद थो भाई, शल माल पोचे मॾ, पाण पराओ जो चाढ़ियो, जेको असीं जेको आहे ज़िमेवारियूं खणी आया आहियूं, शल इहे ख़ैर सां कंहिं ॿियनि जे जेको सौंपियूं, जेके असां किरदारु अदा कयूं था सुठो पॉज़िटिव में, त इहो अहिड़ो किरदारु हुजे जो ॿिया माण्हू उन मिसाल वठी पंहिंजी ज़िंदगी सहल ऐं जेको आहे त आसान बणाइनि। सम्झ, इहे लतीफ़ जे हवाले सां, सुरमियुनि जे हवाले सां केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि। माशाल्लाह, ऐं तमामु ख़ूबसूरत नमूने, छो जो मां आख़िर में चयो त असां समराइज़ कंदासीं सॼे प्रोग्राम खे, हिन महिल ताईं जेतिरो बि असां सम्झो त सभु शयूं खोले खोले साम्हूं रखियूं आहिनि, उनखे हाणे बंदि बि करिणो आहे, हिकिड़ी मुठ में हिकिड़ी ॻंढ में बंदि बि करिणो आहे। माशाल्लाह, इलाही ख़ूबसूरती सां मां लतीफ़ सरकार जे नज़रिए जे मुताबिक़ इन्हनि शयुनि खे मां सम्झां थी त इलाही ज़बरदस्त तरीक़े सां मां समराइज़ कयो। मलिहा जी, आप अभी तक हमारी जो गुफ्तगू रही, इसमें पेरेंट्स भी आ गए, टीचर्स भी आ गए, हमारी अपनी ज़िम्मेदारियाँ भी आ गई, और हम कहते हैं कि मर्दों का मुआशरा, उनकी ज़िम्मेदारियाँ भी आ गई। ओवरऑल अब अगर हम कहें कि इस पूरी गुफ्तगू को हम एक जगह पर जमा करेंगे तो वो आप किस तरीके से करें? मेरे ख़्याल मैं इस तरह से कहूँगी कि दूसरों को कहना बहुत आसान होता है, लेकिन हम सब अगर अपनी तरफ देखें और अपने जो भी हम करते हैं या कहते हैं उसकी ज़िम्मेदारी कम अज़ कम समझ लें और संभाल लें, और अपनी सोच को देखें कि हम किस तरह से सोचते हैं, सही है या गलत है, अपना दिमाग इस्तेमाल करें। और जब हम अपने को समझ के अपनी बातचीत की और अपने रवैयों की ज़िम्मेदारी खुद लेंगे, और अगर हमें लगे कि उसे बदलने की ज़रूरत है और बदलना शुरू करेंगे, तो तब्दीली का जो प्रोसेस है वो वहाँ से शुरू होता है, अपनी ज़ात से होता है। मैं अपने को बदलूँगी तो मेरे इर्द गिर्द तब्दीली आएगी। जब तक मैं दूसरों को कहती रहूँगी कि किसको क्या करना चाहिए, तो कुछ भी नहीं बदलता। तो अगर हम चाहते हैं कि हमारा मुआशरा बेहतर हो, तो हमें अपने से तब्दीली लानी शुरू करनी है, और वहाँ से फिर आहिस्ता आहिस्ता चीज़ बढ़ेगी, मुझसे मेरे घर वालों में आएगी, वहाँ से मेरे दोस्तों में, इर्द गिर्द के लोगों में, मोहल्ले के लोगों में आएगी। तो वो तब्दीली की जो है ना, वो एक लहर की तरह फैलती चली जाती है, एक रिपल की तरह फैलती है। तो वही बात है कि अब मेरे ख्याल से कि ये टाइम आ चुका है कि हम तब्दील होने की कोशिश करें,
کیونکہ آج بھی ہم تبدیل نہیں ہوئے تو آنے والی جنریشن بھی شاید انہی چیزوں کا شکار رہیں گے، اور زندگی بھر پھر ہم یہی قوانین یہی بل پاس کرتے رہیں گے اور زندگی انہی میں گزر جائے گی کہ اب کیا کرنا چاہیے، اب کون سی سزا دینی چاہیے، اب کون سی پنشمنٹ ہونی چاہیے. تو ہم یہ نہیں چاہتے کہ بھائی زندگی آسانی سے گزر جائے، اسی میں بہت ہے. لوگ کہتے خوشی ہیں سے گزر جائے. صحیح 4 دن کی زندگی، میں کہتی ہوں 1 پل کی زندگی بھی نہیں آپ کے پاس. ابھی یہاں سے اٹھنے کے بعد کیا پتہ ہے کس کو کہ ہم کہاں پہنچیں گے، گھر پہنچیں گے نہیں پہنچیں گے، زندگی مہلت دے گی نہیں دے گی، یہ ساری چیزیں. پھر بھی ہم سمجھتے ہیں کہ نہیں ابھی تو بہت زندگی پڑی ہے بھائی سدھرنے کے لیے، ابھی جو کام کرنے ہیں وہ کر لو، جو غلط کام کرنے ہیں وہ بھی سر انجام دے دو، زندگی پڑی ہم بہت کچھ کر لیں گے. لیکن ہم یہ جانتے ہیں حالانکہ مسلمان ہونے کے ناطے کہ زندگی نے کبھی نہ کسی کو اتنی مہلت دی ہے اور نہ کبھی اتنی مہلت دے گی. تو جو کریں آج کریں، سدھرنا ہے آج میں سدھریں. بالکل. بگڑنے کا تو نہیں کہوں گی بھائی، بگڑنے کا ہم اسی لیے تو شو کرتے ہیں تاکہ آپ بگڑے نہ، سدھر جائیں، اور اگر بگڑ گئے تو پھر بھی اپنے آپ کو ٹھیک کر لیں. سدھارنے کی کوشش اللہ تعالیٰ معاف کرنے والا ہے، لیکن ہم اپنے کو سدھار لیں، اپنی زندگی بھی اچھی ہو اور ہماری زندگی اچھی ہو تو وہ خود بخود ہمارے گرد جو لوگ ہیں ان کی زندگی پہ اس کا اثر پڑتا ہے. ہم خوش ہوں گے تو ہمارے گرد لوگ جو ہیں وہ خوش ہوں گے. اگر ہم خود غصے میں ہیں اور خود غلط کام کر رہے ہیں تو وہ ساری چیزیں جو ہیں وہ ان کا اثر ہمارے ارد گرد لوگوں پہ بھی ہوتا ہے. صحیح کہا. اور خود خوش ہونا بھی امپورٹنٹ ہوتا ہے، لیکن جب آپ کوئی کام اپنے کام سے یا بات سے دوسرے کو خوش کرتے ہو تو اس کی خوشی جو ہمیں ملتی ہے وہ ذاتی خوشی سے کہیں بہتر ہوتی ہے اور کہیں زیادہ ہوتی ہے. دوسروں کے لیے کوئی کام کر کے جو خوشی ملتی ہے، دوسرے لوگوں کو خوش کر کے جو خوشی ملتی ہے وہ زیادہ بہتر ہوتی ہے. صحیح کہا آپ نے. اچھا اگر لاسٹ میں آپ سے یہ، ابھی تک ہم نے پرسنل آپ سے آج کوئی بھی بات نہیں کی کیونکہ ٹاپک ایسا تھا، تو اگر میں کہوں کہ آپ جب باہر نکلتی ہیں تو آپ خود کو کتنا اسٹرانگ بنا کے نکلتے ہیں؟ لائک میں بتاؤں، گھر سے ماں باپ نے ہمیں بہت سپورٹ کیا اور بہت کانفیڈنس بھی دیا. صحیح. اور کہا کہ دنیا میں جو جانا جہاں جانا ہے جاؤ، جو کرنا ہے کرو. تو گھر سے ہمیں سپورٹ ہے. ہمارے بچے جو ہیں وہ ہمارے ساتھ ہیں. میں جو بھی کروں میرے بچے جو ہیں وہ بہت سپورٹیو ہیں، بہت سپورٹ کرتے ہیں. تو وہ جب اندر کانفیڈنس ہوتا ہے تو وہ پھر آپ کو کسی کا ڈر نہیں ہوتا. جب میں سڑک پہ نکلتی ہوں تو مجھے پتہ ہے کہ میں اپنی حفاظت خود کر سکتی ہوں. اور آف کورس اللہ تعالیٰ کی آیت الکرسی پڑھنا وہ بچپن سے جو ہے عادت سی ہوتی ہے. آپ گھر سے نکلتے ہوئے ہر وقت ہی انسان اپنے لیے بھی پڑھتا ہے، اپنے بچوں کے لیے، سب کے لیے، بہن بھائیوں کے لیے. تو وہ اپنی جگہ ہے، لیکن یہ پتہ ہے، اتنا کانفیڈنس ہے کہ اگر میرے ساتھ کوئی زیادتی کرتا ہے تو میں اپنی حفاظت خود کر سکتی ہوں، یا شور مچا سکتی ہوں، یا کسی کو مدد کے لیے کہہ سکتی ہوں. اور اگر کسی کے ساتھ زیادتی ہو رہی ہو تو اس کے ساتھ بھی کھڑی ہو جاتی ہوں. اوکے. بغیر کسی ڈر کے. ٹھیک، ماشاء اللہ بہت خوب. اور یقین کریں آپ کے جیسے ہی خواتین ہیں جو کہ آج کی عورت کو بدل سکتی ہیں ایک طریقے سے. تو بہت شکریہ، تھینکس الاٹ، قیمتی وقت دیا آج. آئی ہوپ کہ آپ سے بہت کچھ سیکھا ہوگا ہماری خواتین نے جو کہ گھر پہ بیٹھ کے اس وقت شو دیکھ رہی ہیں. تو آخر میں چاہوں گی مختصر اگر کوئی پیغام، ویسے تو پورا آج کا شو پیغام تھا ان کے لیے، لیکن پھر بھی اگر کوئی بات ان کو کہنا چاہیں، کوئی ایڈوائس دینا چاہیں تو آپ دے سکتے ہیں. میں گھر بیٹھی اس وقت شاید وہ خواتین ہیں جو گھروں میں ہوتی ہیں، مائیں ہیں، بہنیں ہیں. میں آپ کو یہی کہوں گی کہ آپ کے جو ارد گرد بچے ہیں، آپ کی اپنی زندگی پہلے. عورت جو ہے وہ ایک مکمل انسان ہے، اللہ تعالیٰ نے اس کو مکمل انسان بنایا. آپ صرف اپنے آپ کو مردوں سے رشتے کے حوالے سے نہ پہچانیں بلکہ اپنے آپ کو پورا انسان سمجھیں اور انسان کی طرح اپنی عزت کریں اور مکمل انسان کی طرح اپنی زندگی گزاریں. صحیح. اور جب آپ خود اچھے سے زندگی گزاریں گے تو وہ چیز رب آف ہوتی ہے. آپ کے ساتھ جو گھر میں آپ کے لوگ ہیں ان کو آپ پھر بہتر زندگی گزارنا سکھا سکتی ہیں. اور انسان زبان سے نہیں سکھاتا، اپنی زندگی جب آپ خود اچھے سے جئیں گی تو آپ کے بچے آپ کو دیکھ کے سیکھیں گے کہ ہمیں اپنی زندگی کیسے گزارنی ہے. بہت خوب. نیاز صاحب لکھ تھوڑا ماجا تھینکس الاٹ. یقین कयो अवां बि इलाही सुठी नॉलेज ऐं सुठी इंफॉर्मेशन असांजे व्यूवर्स सां शेयर कई. आख़िर में छा पैगाम ॾियणु चाहींदा? मां मैसेज इहो छॾींदुमि त नौजवाननि जे लाइ ख़ासि करे त हू पढ़नि, हिमत करनि ऐं अॻिते वधनि.
माशाल्लाह तमामु सुठी ॻाल्हि ऐं शबीर अहमद साहब अवां जा बि थोरा हितां आहियूं लख थोरा अवां जा अवां खे आख़िर में ज़हमत अञा ॾियणी आहे 3-4 मिंट अवां खे ॻाइणो आहे सो अवां मां चईंदसि अवां जो जेको पैगाम हूंदो कलाम जे सूरत में हूंदो सो व्यूवर्स आई होप अॼु को प्रोग्राम अवां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो इंशाल्लाह ज़िंदगी साथ ॾिनो त सुभाणे वरी अवां सां मुलाक़ात थींदी ऐं वेंदे वेंदे बसि एतिरो ई चवंदसि अवां पाण ताक़त आहियो अवां जे अंदरि ताक़त आहे उन ताक़त खे ॿाहिरि कढो उन ताक़त खे सुञाणो जेकॾहिं तव्हां पाण खे कमज़ोर सम्झंदो त दुनिया त उहो ई कमज़ोर सम्झे थी उन खां पोइ तव्हां पंहिंजे लाइ को एक्शन नथा खणी सघो पंहिंजे लाइ फाइट नथा करे सघो सो पंहिंजे राइट्स जे लाइ जेकॾहिं तव्हांखे नथा मिलनि ईज़ीली तव्हां फाइट कयो छो जो उहो तव्हांजो हक़ु आहे जेकॾहिं अॼु पंहिंजे हक़ जे लाइ न विढ़ंदो त सुभाणे तव्हांजी जनरेशन खे विढ़णो पवंदो ऐं जेकॾहिं तव्हांजी जनरेशन बि तव्हां वारी ज़िंदगी गुज़ारे त पोइ हैरत आहे ज़िंदगी ते त भई असां पाण कहिड़ी ज़िंदगी गुज़ारी वरी उहे ई पापड़ असांजी ईंदड़ जनरेशन बि वेले त ॾाढी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे सो पाण खे स्ट्रॉन्ग ठाहियो तव्हांजी ईंदड़ जेका जनरेशन आहे उहा पाण ई स्ट्रॉन्ग थी वेंदी सो फ़िलहाल जे लाइ मूंखे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ गुड बाय गॉड ब्लेस यू इश्क नहीं आयो मथे सिर चढ़ी उस खेड़े चकना चूर करे मुझा विदेशी हमनी दर्द जनी जी दिल में दिसन सुखो की न सुभी मन मुराद पुनी संसार खला सिक सतो ही लगे इश्क जो बंधो आहे परे परे इश्क जो बंधो आहे परे परे समझणो आहे ओ समझणो आहे मुश्किल माना माना इश्क जो बंधो आहे चीज़ लॻंदो तूं ओ सभु